अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। मां आहियां इंजीनियर शफ़ीअन लाको। प्रोग्राम आहे सहरी टाइम। रमज़ान शरीफ़ में हिन टाइम ते रोज़ानो ही सहरी टाइम असां पेश कयूं था, जंहिंमें निज क़ुरान ऐं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अहादीस खे साम्हूं आणे ऐं तव्हांखे मतिलबु सम्झायूं था। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, नहमदु व नुसल्ली अला रसूलिहिल करीम, अम्मा बाद। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सूरतुल नहल खे असां कयूं था। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्लाह ताला फरमाए थो, वलो युआखिज़ुल्लाहु नास बिज़ुल्मिहिम, चए थो जेकॾहिं माण्हू ग़लतियूं सलतियूं कनि था त अल्लाह साईं वटि हिकिड़ो पंहिंजो सिस्टम आहे त कुझु वक़्तु उन्हनि ग़लतियुनि ते रिएक्शन नथो करे। चए थो जेकॾहिं अल्लाह ताला तव्हांजे हिन ज़ुल्म ऐं ग़लतियुनि ते फ़ौरन रिएक्शन करे ऐं पकिड़े माण्हुनि खे, मा तरक अलैहा मिन दाबतियूं, त पोइ हिन धरतीअ ते ज़रो बि को साह वारो न बचे। वलाकिन युअखिरहुम इला अजलिन मुसम्मा, पर इन्हनि जी रिज़ल्ट, ग़लतियुनि जी, ज़ुल्मनि जी रिज़ल्ट अल्लाह हिन खे पोइ ते रखे थो उन इम्तिहान वारे ॾींहं जे रिज़ल्ट जे ॾींहं ते। फ़ैज़ा जा अजलहुम, जॾहिं उहो टाइम ईंदो हुन जे मौत जो, ला यस्ताख़िरून साअतूं वला यस्तक़दिमून, त हिकिड़ो सेकंड न उन जो अॻिते थींदो न पोइ ते थींदो। अल्लाह फरमाए थो, वयजलून लिल्लाह मा यकरहून, जी अल्लाह साईं लाइ अहिड़ी शइ था पसंदि कयो जेका पाण पसंदि कोन्ह अथव। मिसाल तौरु तव्हां हिकिड़ो कारोबार था कयो, हाणे तव्हां इहो पसंदि कंदव त तव्हां जेको ज़ाल जो माइट या को परे जो माइट अचे इंटरफियर करे, हे न कर, हिन खे एतिरी पघार छो ॾिनी अथई, हिन सां हीअं कर, जॾहिं की हुनजो वास्तो ई न आहे तव्हांजे कारोबार सां, त तव्हां इहो पसंदि कंदव, चवंदो बाबा तव्हां हाणे पंहिंजो कमु कयो, मां पंहिंजो कमु कयां। भई अलाह जे कारखाने में तव्हां वरी माण्हू घुड़ियो था त हे बुज़ुर्ग आहे, हे मरी वियो आहे, हे अलाह खां हीअ कमु हीअं कराईंदो, माना इहो अलाह जे डिसीशन्स में इंटरफियर कंदो। त अलाह फरमाए थो त जेकी शइ तव्हां पंहिंजे लाइ पसंदि कोन्ह था कयो ऐं पंहिंजो जेको सो अलाह लाइ उहे शयूं था पसंदि कयो, व तसिफ़ अलसिनतुम कज़ब, ऐं ज़बान सां कूड़ था ठाहियो, अन लहुमुल हुस्ना, ऐं वरी चओ था त असांजी हिन में चङाई आहे। ला जरम अन लहुम नार, चए थो इहो जेको तव्हां मुंहिंजे लाइ सोचियो था ऐं मुंहिंजनि कमनि में चओ था त जेके गुज़ारे विया आहिनि या जंहिंजूं मूर्तियूं आहिनि इहे मूं में इंटरफियर था मुंहिंजे सिस्टम में कर, पाण तव्हां उहा शइ पसंदि कोन्ह था कयो, त असां मुंहिंजे लाइ छो था चओ, त पोइ तव्हांखे इन जो जहन्नम मिलंदो। व अनहुम मुफ़रतून, ऐं पोइ उहे हद खां लंघंदड़ आहिनि। छो त अलाह ही सिस्टम ठाहियो ई आहे त जीअं इंसानु मुंहिंजे कुदरत खे ॾिसी मुंहिंजी तारीफ़ करे, चए अल्हम्दुलिल्लाह, सुभान अल्लाह, ऐं अलाह इहा ई चाहे थो त हीउ बानो मुंहिंजे शयुनि खां मुतासिर थी, इनखे मूं साइंटिफिक माइंड ॾिनो आहे, इन खे ॾिसी ऐं क्रिएटर जंहिं इहे शयूं पैदा कयूं उन जी तारीफ़ करे, ऐं तव्हां वरी इन में ॿिया माण्हू विच में हणी था छॾियो, पोइ चई पंहिंजे बिज़नेस में हणंदव जेके तव्हांखे तव्हांजी डिसीजन खे रोकनि। ॿिया हाणे नौकर वोकर त आहिनि, पर डिसीशन में तव्हांजे में हर भरू अची हथु विझनि। तल्लाही, अलाह जो कसम आहे, लक़द अरसलना इला उम्मिन क़ब्लिक, ऐं तव्हां खां अॻु में बि जेके उम्मत न पैगंबर मोकिलियासीं, पर ज़य्यन लहुम शैतान आमालहुम, ऐं पोइ उन्हनि जे चवण ते घटि हलिया, शैतान जे चवणनि ते माण्हू घणा हलिया, छो त उहो शैतान उन्हनि खे अमल सिंगारे पियो ॾसे। पोइ वलियुहुमुल यौम, ऐं अॼु बि उन्हनि जो इहो ई कमु आहे, वलहुम अज़ाबुन अलीम, पोइ अहिड़नि माण्हुनि लाइ ॾुखोईंदड़ अज़ाब आहे। अलाह ताला फरमाए थो त क़ुर शरीफ़ असां तव्हांखे छो ॾिनो आहे, चए थो वमा अंज़लना अलैकल किताब इल्ला लितुबय्यन लहुमुल लज़ीना इख्तलफ़ू फ़ीह, त हिन किताब खे पढ़ी हे जेके फ़िरका वारे तूं क़ाइमियूं कयूं उनखे ख़तमु कनि, हिन ते सभई अची वञनि। तंहिंजे कर हिन क़ुर खे माना सां पढ़ण खां रोकियो थो वञे, त जेकॾहिं हीअ पढ़ंदा त असांजा फ़िरका ज़ाहिर थी पवंदा। हालांकि अलाह फरमाए थो त असां हिन खे त माण्हुनि खे इख़्तिलाफ़ ख़तमु कनि, हुदऊं हिन में हिदायत आहे, उहा रहमतनि हिन में रहमत आहे, लिक़ौमी यूमी जेके ईमान आणनि था। हे मुफ़्ती ज़रवलीअ जो मां तव्हांखे ॿुधायां थो बयानु। अफसोस के मुसलमान कुरान की तिलावत करते हैं लेकिन समझते नहीं, कुरान तरावी में सुनते हैं लेकिन समझते नहीं, कुरान को उन्होंने सिर्फ बरकत की किताब समझ लिया।
कुरान को उन्होंने यूं समझा कि ये तावीज की किताब है, गंडों की किताब है, झाड़ फूक की किताब है, या सिर्फ सवाब के लिए इसको पढ़ा जाता है। कुरान उतारा गया था हिदायत के लिए। कुरान दस्तूर है, कुरान कानून है, कुरान हिदायतनामा है, कुरान बिशारत है, कुरान एक रोशनी है, कुरान के जरिए से तस्कीन मिलती है, कुरान सकीनत है, कुरान अल्लाह का भेजा हुआ नूर है, कुरान एक इनकलाबी ताकत रखने वाली किताब है, कुरान मोजिजा है, एक मोजिजा है। ऐसे मोजिजा हजरत सालेह को दिया गया ऊँटनी की शक्ल में, और हजरत मूसा को दिया गया लाठी की शक्ल में, यदे बैजा की शक्ल में, और जैसे मोजिजा दिया गया हजरत ईसा को अपने फूकने की ताकत की शक्ल में और कुम बिइज़्निल्लाह की शक्ल में, वैसे ही बल्कि उससे ज्यादा ताकतवर, उससे ज्यादा मुअस्सिर, उससे ज्यादा जामे, उससे ज्यादा हमगीर, उससे ज्यादा ताबिंदा और पाइंदा और उसके ज्यादा हमेशा रहने वाला ताकतवर मोजिजा है वो कुरान पाक। कुरान पाक का मोजिजा इस उम्मत को दिया गया है और पैगंबर अपने मोजिजे के साथ रुखसत हो गए। हजरत सालेह की जिंदगी में ऊँटनी रुखसत हो गई और मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम के साथ यद बैजा रुखसत हो गया, असा रुखसत हो गया, हजरत ईसा के साथ दम ईसा रुखसत हो गया, लेकिन नबी की रुखसती के साथ कुरान रुखसत नहीं हुआ। अफसोस के मुसलमान कुरान की तिलावत करते हैं लेकिन समझते नहीं। हे हो मुफ्ती मौलाना सलमान हुसैन नदवी, जंहिंजी मां तव्हांखे ॿुधायो त हे अंग्रेज़नि जे चवण ते हिननि हिकिड़ा अहिड़ा मौलवी ठाहिया आहिनि जेके माण्हुनि खे क़ुर जे तर्जुमे खां मना था कनि, छो त जेकॾहिं तर्जुमो थो माण्हुनि ताईं अचे त पोइ त हिननि जा इहे सॼा जेके ठाहियल आहिनि रही था पवनि। असांखे खपे त असां पंहिंजे क़ुर खे पंहिंजी ॿोलीअ में पढ़ूं। ठीकु आहे, निमाज़ अरबीअ में थींदी, लेकिन उन खां अलावा असां ते फ़र्ज़ु कोन्हे सॼे क़ुर खे अरबी में पढ़ूं, छो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटां हुकुमात जेको हिकिड़ी रकात क़ुर जी तदब्बुर सां पढ़े थो उनजो सवाबु 100 रकात नफ़िलनि खां वधीक आहे। ऐं उन खां अलावा बि उलमा जी आहे त हिकिड़ी आयत क़ुर जी सम्झी पढ़ण जो सवाबु सॼे क़ुर जे ख़तमे करण खां वधीक आहे। अॻिते हलूं था। बिस्मिल्लाह रहमान रहीम। वल्लाहु अंज़ल मिनस समाए मान, पोइ अल्लाह आसमान मां पाणी नाज़ुल करे थो, पोइ अहया बिल अर्द बाद मौता, पोइ मोल ज़मीन में साह विझी थो छॾे। त चए थो हाणे हिकिड़ी मोल ज़मीन आहे जंहिंमें पाणीअ खां सवाइ साह नथो पइजी सघे, त इन फी ज़ालिक आयात लिक़ौमी यसमऊन, जेको ॿुधंदड़ आहिनि, जंहिं इहा ॻाल्हि ॿुधे थो उनखे त सम्झ में ॻाल्हि अची थी वञे, हिन में निशानियूं आहिनि। चयो मौजो न आहे, तव्हांखे मौजो थो खपे न, इहो अथव मौजो। वरी थो अलाह ताला फरमाए इन लकुम फिल अनाम ल इब्रा, चए थो हे जेके ढोर आहिनि तव्हांजा, मेहूं, ढगियूं, ॿकरियूं, रिढूं, इन्हनि में बि तव्हां जे लाइ वॾी सम्झ जी ॻाल्हि आहे जेकॾहिं थोरो सोचो। नुस्कीकुम मिमा फी बुतून ही मिन बैन अल फर्स व दमन, चए थो पेट में अंदरि अथसि रतु ऐं छेणो, उन्हीअ मां असां कढूं था लबनन ख़ालिसन, ख़ालिस खीर साइगल शारबीन, वणंदड़ पिणंदड़नि खे। हाणे हे ॾिसो न, ही हिन जी अंदरुनी एनाटामी, हे सॼो ही जेको खून ऐं छेणा आहिनि। हाणे छा थो थिए त हे जेको रतु आहे इहो अची हिन रगुनि में अचे थो। हाणे हेठि रगूं ॾेखारनि, हे जेको हिते जेका हीअ ॻोथरी आहे नंढड़ी, इहा असल में फैक्ट्री आहे। इन ॻोथरीअ में रतु अची थो पवे, इन रत खे उहो खीरु करे थी छॾे। इहा माना मैकेनिज़म जेको अलाह जी टेक्नोलॉजी आहे, रतम हिते अचेसि थो, इन्हीअ खे हीअ नंढड़ी ॻोथरी खीरु करे थी छॾे। खोड़ अहिड़ियूं ॻोथरियूं लॻलियूं आहिनि जेके अंदरि वञी हुन में खीरु जमा थियूं कनि। सोचो त सही त रंग कीअं थो अलाह साईं मटाएसि, वरी उन रत जी जेका ॿियूं ख़राबु शयूं कीअं थो कढे, वरी उन में ख़ुशबू कीअं थो आणे। इहा अलाह थो चए त तव्हां एतिरो बि नथा सोचो त मां कीअं न ऐं छेणो बि अथसि, उन मां बि तव्हां लंघी थो अचे, त छेणे मां ऐं रत मां अलाह ताला ख़ूबसूरत सुठो ख़ुशबू वारो खीरु तव्हांजे लाइ पैदा करे थो। त छा इन में बि तव्हांखे अलाह जी कुदरत नज़र नथी अचे जो अलाह जो तव्हां ख़ौफ़ कयो ऐं अलाह जी तारीफ़ कयो ऐं ज़िंदगी सुठी गुज़ारियो। वरी अलाह ॿियो मिसाल थो ॾिए, वमिन समरात नखील वल आनाब, चए थो मिसाल तौरु खजूर आहे ऐं अंगूर आहिनि, इन मां ततख़िज़ून मिनहू सकरन व रिज़्क़न हसना, इहो तव्हां इन मां बहितरीनु रिज़्क़ हासिल बि कयो था, पर इन मां नशो बि ठाहियो था। हाणे नशो कीअं ठहंदो? नशो तॾहिं ठहंदो जॾहिं अलाह जी नेमत खे जी बेइज़ती कंदव।
अंगूरनि खे छा कंदव, होद में विझी बूट पाए मथां लताड़ींदव। हाणे त खणी मशीन जो कयो असुलु तरीक़ो शराब ठाहिण जो, लताड़े 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 पोइ हुनजो जेको कचूमर निकिरे थो उनखे दॿनि में विझी वरी हेठि मिटीअ में पूरे मथां ढक ॾेई छॾियो 2-3 साल लाइ। पोइ जो हुन में कीड़ा पैदा थींदा, उहे कीड़ा पेशाब कंदा, अंदरि हुन में गंदगी कंदा, उहा गंदगी जमा थींदी थी वञे, तव्हांजो सॼो इहो गंद सां भरिजी थो वञे। पोइ वरी खणी छाणे उनखे पियो था। इहा कहिड़ी पीअण जी शइ आहे? इहा हिकिड़ी जेका ख़बासत उन में पैदा थिए थी कीड़नि जे पेशाब जे करे, उहो माण्हू पीए थो, उनखे छाणे ख़ुशबू हणी पीआरनि था। त इहो ई आहे जेको हुन मां नशो थो थिए। छो त अलाह चए थो तव्हां मुंहिंजी शइ खे बेकार कयो था, हाणे जी सज़ा इहो अथव त चरिया थी वञे, माना नशे में अधु चरियो थी वञे। इन फी ज़ालिक लआयात लिक़ौमी यअक़िलून, अकुल वारनि जे लाइ त इन में बि निशानी अलाह थो चवे। ऐं वरी जेके अरबुस्तान में वरी पंहिंजो इहा कतल मां इहो शराब ठाहींदा, साॻे प्रोसेस आहे। अलाह चए त ओहा रब्बुक इलल नहली, ए पैगंबर इहो त सोचो ए इंसानो त अलाह ताला माखीअ जे मख सां ॻाल्हायो आहे, उनखे प्रोग्रामिंग ॾिनी अथई नितख़िज़ी मिनल जिबाल बुयूतन, त पहाड़नि ते घर ठाहे, व मिनल शजर, वणनि ते वञी घर ठाहे, व मिमा यरशून, जेका शइ मथे आहे उन मां घर ठाहे। हाणे जेके घर ठाहे थी त उनखे ही 4-5 प्रोसेस आहिनि जेके अलाह ॾसे थो। इहे मां पहिरीं पढ़ी थो वञा। सुम कुली मिन कुली समरात, पहिरीं त हर क़िस्म जे ख़ूबसूरत गुल मां वञी उनजो नेक्टार रस चूस। ॿियो फ़सुल की सुबुल रबिक ज़ुलला, ऐं ॿियो त हेॾो जो तूं 6-7 किलोमीटर नंढड़ी मख हली थी वञे अकेली, त वरी मोटे कीअं थी? इहो जेको हुनजो रूट या रस्ते खे कंट्रोल अलाह सां हिन लाइ कयो आहे। कहिड़े तरीक़े सां उहो मां तव्हांखे ॾसियां थो। पोइ यख़रुज मिन बुतूना शराबन मुख़्तलिफ़ अलवानहू, पोइ हिन जे पेट मां माखी निकिरे थी जेका डिफरेंट कलर्स जी आहे। फ़ी शिफ़ा लिन्नास, वरी इहो ॿियो टॉपिक आहे त इन में शफ़ा आहे। हाणे अचो त हिकु हिकु शइ खे ॾिसूं था। पहिरीं थो चए अलाह साईं सुम कुली मिन कुल समरात, माना वञो ऐं हर क़िस्म जे गुल मां नेक्टार उनजी रस चूस। हाणे हे ॾिसो, हाणे हे साॻी मख आहे, केतिरनि ॾिसो गुलनि, हे त मां चंद फ़ोटू कढिया आहिनि, कढे थी। ॿुधायो सही त छा इहा शइ ठहंदी हूंदी? याने पहिरीं ॻाल्हि त हीअ जेका मख आहे इन खे मैग्नेटिकली ख़बर पवंदी आहे त फलाणी जाइ ते गुल आहे, उन जो नेक्टार तयारु थी वियो आहे। के गुल हूंदा उन्हनि में नेक्टार अञा न पचंदो आहे, हिन खे ख़बर पवंदी आहे मैग्नेटिकली त हिते फलाणी जाइ ते आहे ऐं उते वञी पहुचंदी आहे। त हे जेके हिननि मां रस पंहिंजो चूसे थी। हाणे तव्हां सोचो त सही त असीं जॾहिं हकीम ॾे वञूं था त उहे बि जड़ियूं ॿूटियूं ॾींदो आहे न, पर हे जेका माखी मख जेका 7 डिफरेंट गुलनि जो उन जा विटामिन्स उन्हनि जो नेक्टार खणी अचे गॾु करे थी, त छा इहा माखीअ जी क्वालिटी हूंदी? वरी अचे थो फ़सुल की सुबुल रबिक ज़ुलला, याने उन्हनि रस्तनि ते हल जेका तूं मख उहे विञाइजी सघी थी, पर अलाह ताला जो तूं 7-8 किलोमीटर 10 किलोमीटर वञी थी त उहा रस्ता अलाह तुंहिंजे लाइ संभाले रखिया आहिनि। कीअं करे थो? हे ॾिसो, हाणे हे जेको मख आहे न, इहा माखीअ जी मख जीअं हे अहिड़ो चकर करे थी न, हाणे इहो जेको हुनजो रस्तो ठही वियो आहे, इहो रस्तो हवा ते टुटे नथो। इहो रस्तो नंढड़ो हिकिड़ो टनेल वांगुरु मौजूदु रहे थो जेसिताईं मोटी न अचे। इहो आहे। ऐं वरी तव्हांखे मां हे ॾेखारियां राडार रिकॉर्ड, त हे जेको विच ते नीरो टुपको आहे, इहा माखीअ जो मानारो आहे। हाणे इहा हे 5 मखियूं डिफरेंट आहिनि, इहे केॾे केॾे वञनि थियूं, इन्हनि जा रूट ॾेखारनि त वई आहे वरी मोटी आई आहे, वई आहे मोटी आई आहे। इहो जेको ॾिसो त अलाह ताला हिन खे कीअं यानी रस्ता ॾेखारे थो, वरी पंहिंजे रस्ते में मोटी अचे थो। इहो ई क़ुर थो चए फ़सुल की सिल्क रब्बुक ज़ुलला। उन खां पोइ हिन में अचे थो त बीज़ यूज़ इलेक्ट्रिसिटी टू फाइंड फूड, इहा हिन खे इलेक्ट्रिसिटीअ जे थ्रू हिननि खे ख़बर पवंदी आहे त फलाणे 8 किलोमीटरनि ते फलाणो गुल ऐं उनजो रेक्टार थी थियो आहे। बीज़ आल्सो यूज़ ए सुपर कूल सेंस टू फाइंड फ्लावर्स विथ नेक्टार डिटेक्टिंग इलेक्ट्रिकली, इहा ई ॻाल्हि आहे। एंड बीज़ कैन यूज़ दैट टू सेंस विच फ्लावर्स हैव द मोस्ट नेक्टार, ऐं उहा बि ॾिसंदियूं त कहिड़े गुल में वधीक आहे जेको मां सॼो खणी सघां थी, थोरे ॾे कान वेंदी। हनी बीज़ फ्लाई एट ए स्पीड ऑफ अराउंड 25 किलोमीटर पर आवर, हिन जी स्पीड हूंदी आहे 25 किलोमीटर कलाक में। एंड बीट देयर विंग्स 200 टाइम्स पर सेकंड, 1 सेकंड में हे जेके पर अथसि 200 दफ़ा थी हणे।
यानी कमाल जी ॻाल्हि आहे। ऐं एॾो तेज़ी सां हाणे थी जो तव्हांखे लॻंदो त पर अथसि ई कोन। ऐं द बीस फाइंड देयर पाथ इलेक्ट्रोमैग्नेटिकली, ऐं इहो जेको चयोमांव त उहो टनल ठाहे थियूं वञनि त इलेक्ट्रोमैग्नेटिकली हुननि खे पंहिंजे रस्ते जी ख़बर आहे जंहिं ते मोटी अचनि थियूं। वरी अलाह छा चई, यख़रुज मिन बूतिहा शराबुन मुख़्तलिफ़ अलवानू, जेका माखी पोइ विझनि थियूं मानारे में, इन जा मुख़्तलिफ़ रंग आहिनि। हे मां वरिता आहिनि त ॾिसो हे मुख़्तलिफ़ रंग आहिनि माखियुनि जा, डिपेंड थो करे कहिड़ी एरिया जी माखी आहे, त हर एरिया जी माखीअ जो नेक्टार जो कलर डिफरेंट आहे। पोइ थो चवे त फ़ीह शिफ़ा लिन्नास, माना चए थो त पोइ हिन जे माखीअ में इंसाननि जे लाइ शफ़ा आहे। हाणे अचो त इन खे ॾिसूं। पहिरीं त चए थो त इन जो फ़ाइदो आहे, हे मां हुन मां मेडिकल जनरल तां लाथो आहे, कार्डियोवैस्कुलर डिज़ीज़, माना जेके बि दिलि जा जेके बीमारियूं आहिनि न इन खे लॻनि थो, यानी ही एंटी ऑक्सीडेंट आहे हिन में हनीअ में, ऐं तंहिंजे करे इहो हर डिज़ीज़ जी रिस्क घटिजी थी वञे। एंटी ऑक्सीडेंट सां दिलि जे दौरनि जी रिस्क घटिजी थी वञे। उनखां पोइ कफ, चए थो त स्टडीज़ कयूं वयूं आहिनि त जेका माखी आहे इहा जेका हिननि ॿूटनि जो जेकॾहिं माखी आणे थी त पोइ इहा कफ खे माना खंघि खे घटि करे थी, ऐं जेके रेस्पायरेटरी ट्रैक जी इन्फेक्शन थिए थी इन खे घटि करे थी। ॿियो फ़ाइदो आहे गैस्ट्रोइंटेस्टाइनल डिज़ीज़, माना पेट जूं बीमारियूं, हे पेट जे बीमारियुनि लाइ बि हिननि जेको चयो आहे त काफ़ी फ़ाइदो आहे। पोइ वरी आहे न्यूरोलॉजिकल डिज़ीज़, माना मेंटल इलनेस, डिप्रेशन, चरियाइप, त स्टडी चवनि था त जेका माखी आहे इहा एंटी डिप्रेसेंट ऐं एंटी कन्वल्सेंट ऐं एंटी एंग्ज़ाइटी बेनिफिट्स आहिनि जा। ऐं इन्हनि सभु स्टडीज़ मां ख़बर पिया त हनी हैज़ बिन शोन टू हेल्प प्रिवेंट मेमरी डिसऑर्डर्स, मेमरी डिसऑर्डर खे बि बचाए थी। उन खां पोइ ज़ख़्म, वूंड केयर, टॉपिकल यूज़ ऑफ मेडिकल ग्रेड हनी हैज़ बिन शोन टू प्रोमोट वूंड हीलिंग पर्टिकुलरली इन बर्न्स, माना शयूं ख़ासि तौर ज़ख़्मनि खे जेको आहे सो सुठो थी करे, पर जेकॾहिं सड़ियल अंद आहिनि त उनखे वधीक फ़ाइदो हुजे। इहा आहे जेको रब चए थो त हिन में शफ़ा आहे। त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा थो चवे, वरी उन खां था पुछूं हदीस में। चए थो त हिकिड़ो शख़्स आयो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि, फ़क़ाल अख़ी यश्तकी बतनो, चईसि मुंहिंजो भाउ आहे ॾाढो सूरु अथसि पेट में। फ़क़ाल इस्की असलन, चईसि वञु ऐं माखी पियारीसि। वरी आयो काफ़ी देरि खां पोइ, सुम्ह अता सानीअ, पोइ वरी आयो त चईसि अञा कोन लथुसि पेट सूरु, चई वञु इस्की असलन, वञु वरी माखी पियारीसि। वरी जॾहिं टियों दफ़ो आयो त चईसि त वञी पियारीसि। टिनि दफ़नि खां पोइ चोथों दफ़ो मोटी आयो त चए थो मूं कयो, त पोइ चईसि त सदक अल्लाह, अलाह सच चयो आहे त माखीअ में शफ़ा आहे। कज़ब बतन अख़ी, तुंहिंजो भाउ जो पेट कूड़ थो ॻाल्हाए, इसकी वञु माखी पियारीसि। चवनि था वरी जो वञी पियारीसि त अलाह ताला हुनखे शफ़ा ॾेई छॾी। त इहा आहे इहा माखी जंहिंजी क़ुर में अलाह असांजो ज़िक्र करे थो। ऐं अॻिते हलूं था, पोइ चए थो अलाह साईं फरमाए थो वल्लाहु ख़लक़कुम सुम्म यतवफ़ाकुम, अलाह तव्हांखे पैदा कयो आहे त तव्हांजी ज़िंदगी उहो ई थो वापसि वठे, ॾिनल शइ वठंदो वापसि। सो तंहिंजे करे अलाह अव्हां ख़लकियो वरी अव्हांखे मारींदो। पोइ मिनकुम मई युरद इला अर्ज़िल उमिरि, के वरी सफ़ा झूर पोढ़ा थी वेंदा आहिनि, लिकई ला यालम बाद इल्मन शैया, जो पोइ कुझु बि हुनखे यादि नथो रहे त मां साइंटिस्ट हुउसि, मां वॾो प्रोफेसर हुउसि या वॾो डॉक्टर आहियां, माना उन इल्म खां पोइ हुननि खे का शइ नथी यादि रहे। इन अलाह अलीमुन क़दीर, बेशक अलाह ॼाणंदड़ वस वारो। हाणे हे आहे न, हे 114 सालनि जो थी वियो आहे, हाणे हिनखे कुझु न आहे ख़बर, न खाई थो सघे, न वेही थो सघे, न ॻाल्हाए थो सघे। चाहे हिनखे वात में का शइ विझबी, जेको ॿार खे कोन्हे, जेको नंढड़ो ॿारु ॼमंदो आहे पोइ हुनखे खीरु पियारबो आहे का फूकणी वात में विझी, इहो इन जी इहा स्टेज आहे। जेको ॼावल ॿारु हूंदो आहे इहो ई अलाह साईं फरमाए थो त जेको सो जेकॾहिं उनजी उमिरि वॾी थी वञे त पोइ सफ़ा हुनजी बनावट उल्टी थी वञे। उन खां पोइ रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहिड़ी उमिरि खां पनाह घुरी आहे। असां चऊं था न वॾी उमिरि थिए, पोढ़ा थी ऐं तॾहिं बि भॼूं था डॉक्टर ॾे, ठीकु आहे वञणु खपे, इन में इहा सुनत आहे। लेकिन नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हर तशहद खां पोइ दुआ कयो, अल्लाहुम्मा इन्नी अऊज़ बिका मिनल बुख़ुल, चई त पहिरीं त अलाह साईं मां पनाह थो घुरां त मां कंजूस हुजां, मूंखां केरु घुरे मोड हुजे मां न ॾियांसि। उहा अऊज़ बिका मिनल जुबन, ऐं अऊज़ बिका मिन औरद इला अर्ज़िल, ऐं मां पनाह थो घुरां सफ़ा झूर पोढ़ो थी वञा, माना मुहताजीअ वारी पोढ़ा आहे, पर मूंखे खां पनाह थो घुरां। उहा अऊज़ बिका फितनत दुनिया, मां हिन दुनिया जी आज़माइश खां पनाह थो घुरां। उहा अज़ाबुल क़ब्र, ऐं अज़ाब क़ब्र खां मां पनाह थो घुरां।
ब्रेक वठूं था इंशाअल्लाह। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। सहरी टाइम में आऊं आहियां इंजीनियर शफ़ी लाखो। असां तव्हांखे क़ुरान शरीफ़ जूं डायरेक्ट माना ॿुधायूं था। माना मुंहिंजी आॾो त आहे, पर मां इहा मुहावरे में सवली करे तव्हांखे ॿुधायां थो। रब साईं फरमाए थो, बिस्मिल्लाह रहमान रहीम, वल्लाहु अख़रजकुम मिन बुतून उम्महातिकुम। चए थो अलाह तव्हांखे पंहिंजे माउ जे पेटनि मां कढियो आहे। उन वक़्तु ला तअलमून शैया, त उन वक़्तु तव्हांखे का ख़बर न हुई, न साइंस जी न टेक्निक, का शइ कान हुई। पर हाणे हे ॾिसो न, हे ॿारु आहे, हाणे हिनखे का ख़बर न आहे, नओं ॼावल ॿारु आहे। लेकिन अलाह इन जो ॿियो छा करे थो, वजअल लकुम सम वल अबसार, पर इन ॿार जी डिज़ाइन मुकमल कई अथई जो ॿुधे बि थो, ॾिसे बि थो, वल अफ़ीदा दिलि अथसि, लअल्लकुम तशकुरून, त शुकुरु कयो त इहे शयूं माउ जे अंदरि पेट में ठहियूं आहिनि। हाणे तव्हां ॾिसो न, कंहिंखे दिलि जी बीमारी थिए थी त डॉक्टर ॾे वञे थो, घणा 25-30 लख रुपया ख़र्च थो करे रुॻो थोरो ॾे हुनखे टाके बाके लॻाइण लाइ। पर उहा जेका दिलि जेका आहे अंदरि ठहे पई थी नई सही, न तव्हां मटीरियल था मोकिलियो, न का शइ था मोकिलियो, फिफड़ पे था ठहनि, उन जूं बुकियूं पे थियूं ठहनि। हा, केरु थो ठाहे? त इहो अलाह जी कुदरत जेको आहे सो तव्हांखे कंदे चए थो लअल्लकुम तशकुरून, त शुकुरु त कयो अहिड़े अलाह जो तव्हांखे अहिड़ो मुकमल करे माउ जे पेट मां ॿाहिरि कढियो अथई। चए थो अलम यारो इलल तईर, चईंदो भला पखीअ ॾे त निहारियो न मथे, मुसख़रातिन फी जव समा, जेको आसमान में बीठल आहे, हले थो, मा युमसिक हुन इल्लल्लाह, पोइ हिनखे केरु पकिड़े बीठो आहे अलाह खां सवाइ। हेॾो वज़न अथसि, ॾिसो हे बीठो आहे न। हाणे ॿुधायो कीअं बीठो आहे हवा में, कंहिं हिनखे झलियो आहे? अलाह जी का कुदरत आहे, को अहिड़ो मैग्नेटिक सिस्टम आहे जो हिनखे करे थो। त चए थो इन फी ज़ालिकल आयात लिक़ौमी युमिनून, इन में बि ईमान वारा निशानी आहे। माना हुननि खे परद न अथसि जेको हवा खे डिस्प्लेस कनि था, जीअं जहाज़ करे थो। इहा टेक्नोलॉजी कंहिंजी आहे? अलाह जी टेक्नोलॉजी, जंहिंखे कापी करे जहाज़ ठाहिया अथनि। यअरफून नेमत अलाह सुम युनकिरूनहा, अलाह जी नेमतनि जी सभु ख़बर अथव, अखियुनि जी नेमत, रिज़्क़ जी नेमत, साह खणी नेमत, पर वरी बि तव्हां उन अलाह खे सुञाणो कोन था। ऐं अक्सरूं काफ़िरूं, अक्सर त वरी मुर्गो ई काफ़रनि, अलाह वाह ई कोन, असां पाण ठहिया आहियूं। हाणे हद थी वई यार। हाणे छा आहे त माल त हर कंहिंखे कमाइणो आहे, रिज़्क़ कमाइणो आहे। पोइ जेके चालाक आहिनि ऐं ख़ासि तौर जेके शैतान जे वर चढ़ी था वञनि जिन्हनि जे, त पोइ उहे वरी पंहिंजे तरीक़े सां माल था कमाइनि। पोइ उहो वरी दीन खे यूज़ था कनि ॾोकड़ कमाइण जे लाइ। पोइ कूड़ा पीर थी था वेहनि, ऐं हालांकि इन्हनि सां जिन हूंदा आहिनि, ऐं उहे जिन जेके हिननि खे माण्हुनि जो हवालु अचे ॾींदा आहिनि, त पोइ ते अमीर थी था वञनि। हाणे अहिड़ा ठग जेके माण्हुनि खे शिरक में मुब्तला था कनि, ऐं माण्हू हिननि खे सचो वली था सम्झनि, इन्हनि जो टाकरो थो थिए क़यामत जे ॾींहं ते। ईअं क़ुर में अची वियो आहे। अलाह फरमाए थो इज़ा र लज़ीन अशरकू, पोइ जेके इन्हनि ठगनि जे वर चढ़ी विया ऐं इन्हनि ठगनि जे चवण ते शिरक कयूं, क़बरुनि खे पूॼूं, मूर्तियुनि खे पूॼूं, पथरनि खे पूॼूं, वणनि खे पूॼूं, पहाड़नि खे पूॼूं, जॾहिं इहे ॾिसंदा शुरकाहुम, उन्हनि खे जिन जे चवण ते इहे जेके से शिरक शुरू कयूं, त ओॾी महिल त सुञाणे वेंदनि। हाणे था रड़ करे चवनि अलाह साईं, कालू रबना हाउला शुरकाउन अल्लज़ी कुन्ना नदउ मिन दूनिक, साईं हे त आहिनि न जिन खे तोखां सवाइ असीं पुकारींदा हुआसीं। त हो छा चवंदनि उहो पीर, फअल्क़ऊ इलैहिमुल क़ौल इन्नकुम लकाज़िबून, चवंदा तव्हां कूड़ हणो था, असां तव्हांखे ज़ोरी कान कई। हाणे हे वेठा आहिनि न, हे इहे ई आहिनि। हाणे हे त हिन में, पर असां वटि त वरी टोपड़ी वोपड़ी पाए ऐं मथे वेहनि था 4-5 जेको मुरीद हुनखे टंगुनि खे ज़ोर था ॾियनि। हे सभु ठग आहिनि। तंहिंजे करे रसूल असां फरमायो आहे, मन अता अर्राफ़न, जेकॾहिं अहिड़े जादूगरनि ॾे केरु वियो, फसालवन शयुनि, जेकॾहिं उन खां वञी को तव्हां शइ सिखी, लम तक़बल लहू सलात अरबईन लेला, त 40 ॾींहं ताईं निमाज़ क़बूल कान पवंदी। न वञो, क़ुर ॾे वञो। वरी ॿी जाइ ते नबी करीम फरमायो आहे त अराफ़ केरु आहे, अराफ़ अलज़ी युदा मअरिफ़तुल उमूर मिन तरीक़ जिन, इहे वरी जिन हिननि वटि हूंदा आहिनि, जंहिंसां ही माण्हुनि खे कृष्मा ॾेखारींदा आहिनि। ऐं पोइ छा आहे, मन अता काहिननि ओ अर्राफ़नि, जेको इन्हनि ॾे जिन वटि जिन आहिनि, उहो शैताननि जो यार आहे। जेकॾहिं उन ॾे वियो फसदको, ऐं चयईं त हीउ सचो आहे,
बिमा यकूल जेको चवनि था हिन ॻाल्हियुनि ते यकीन कंदव फ़क़त कफ़र बिमा उनज़िल मुरसल त पोइ उन जो कुफ़ुर कयो जेको ई क़ुर आहे जेको रसूल आहे, पोइ तव्हां हिन जा काफ़र आहियो। पोइ जॾहिं इहे ॾोहारी अलाह वटि वेंदा न पोइ ओॾी महिल त कंदा ज़ारी पिया कंदा व अलकू इलाह यौम इज़न सलम, माना उन ॾींहुं अलाह खे आॾो वञी आजिज़ी कंदा। ज़ल अनहु मां कायूं यफ़्तरून, इहे जेके शिरकूं कंदा हुआ उहे हथ ई कोन था अचनि। अल्लज़ीन कफ़रू, पोइ जिन इनकार कयो व सद्दू अन सबीला, अलाह जे वाट खां माण्हुनि खे झेॾियईं, ज़िदनाहुम अज़ाबन फ़ौक़ल अज़ाब, उन अज़ाब खां बि वधाए अज़ाब हिन खे ॾिनो वेंदो बिमा कानू युफ़्सिदून, जेको फ़साद कंदा हुआ। अलाह ताला हिन सूरे नहल खे ख़तमु करण लाइ मां आख़िरी आयत पढ़ां थो, व नज़लना अलैकल किताब, चए थो हीउ असां क़ुर पाक तव्हां ते मोकिलियो आहे। तिबियान लिकुल शइ, हिन में हर शइ खे ज़ाहिर कयो वियो आहे। हर तव्हांजी जेके ज़िंदगीअ में मसइला अचनि था उन जो हलु ॾिनो वियो आहे। हर शइ खे हिन खे ज़ाहिर कयो आहे। उहा हुदऊं, हिन में हिदायत आहे, उहा रहमतनि, ऐं सॼियूं रहमतूं हितां थी पोइ हेॾे थियूं वञनि। उहा बुशरा लिल मुस्लिमीन, ऐं हे मुस्लमाननि जे लाइ ख़ुशख़बरी आहे जेको हिन क़ुर खे मञनि था। उन खां पोइ हाणे असीं अचूं था सूरत अल कहफ ते। सूरत जे कहफ जे बारे में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे त मन हाफ़िज़ अशर आयातिन मिन अव्वल सूरत अल कहफ, जेकॾहिं 10 आयतूं जेके शुरूअ वारियूं आहिनि सूर कहफ केरु यादि कंदो त उस्म मिनल दजाल, त दजाल जे फितने खां महफ़ूज़, तंहिंजे करे यादि करे छॾियो। 10 आयतूं वॾियूं कोन्हनि, छो त उहे बि निमाज़ में तंहिंखे आयतूं पढ़णियूं आहिनि न, त अलहम शरीफ़ खां पोइ हे पढ़ी छॾियो। भली हर आयत में इहो पढ़ो, अहिड़ो को कोन्हे को। हिकिड़ो साहबी हो उहो निमाज़ पढ़ाईंदो किथे, पोइ उन्हनि जे माण्हुनि चयो साईं हीउ त जेको आहे सो हर निमाज़ में कुल वला अहद थो पढ़े, त अलाह नबी साईं चयो ठीकु सही थो करे। तंहिंजे करे ज़रूरी न आहे त हर आयत में डिफरेंट आयत पढ़िजे, जेके तव्हांखे वणे थी त पढ़ो। हाणे अचो 10 आयतुनि ते कहिड़ियूं आहिनि। आयत नंबर पहिरीं, अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी अंज़ल अला अब्दिहिल किताब, याने सभु साराह उन जहाननि जे पालणहार जी जंहिं क़ुर पंहिंजे बाने ते नाज़ुल कयो, वलम यजलहु इवजा, ऐं हिन में को ॾिघ कोन्हे, माना हिन जी का अंदरूनी माना कान्हे का। हिन क़ुर शरीफ़ जी जेका माना लिखियल आहे इहा ई आहे, इन जी अंदरूनी माना ठग कढंदा आहिनि, चोर कढंदा आहिनि, इहे जेके पीर कढंदा आहिनि, साईं हिन जी माना अंदरूनी हीअं आहे, का अंदरूनी कान्हे का, जेका आहे उहे आहे। वलम यजलहु इवजा, इन में को ॾिघ कोन रखियो अथई, सिधी माना आहे। अंदरूनी ते त वेंदो त अलाए किथे था वञी पहुचाइनि माण्हुनि खे, शाल थी वञी, उहे अंदरियूं मानाऊं कढंदा आहिनि। ॿियो, कई मन युनज़िर बासन शदीदन में लदनहू, ऐं हिन खे एॾो सवलो ऐं सिधो कयो अथसि पढ़ण में माना में, त जीअं अलाह ताला वटां अलाह जी तरफ़ां सख़्तु मुसीबत खां ड्रेॼारियो वञे काफ़रनि खे। उहो युबशिरुल मोमिनीन, ऐं मोमिननि खे ख़ुशख़बरी ॾिजे, अल्लज़ीन यामलून सालिहात, जेके हिन खे पढ़ी नेक अमल कनि था, अन लहुम अजरन हसना, उन्हनि लाइ चङो अजुरु आहे, मा किसीन फ़ी अबदा, हमेशह रहंदा। ॿी आयत, ॿ आयतूं हीअ आहिनि, हिकिड़ो 2-3 आयतूं थी वियूं। उन खां पोइ अचे थो व युनज़िर लज़ीन कालू अत्तख़ज़ल्लाहु वलदा, ऐं हीअ क़ुर पाक ड्रेॼारींदो उन्हनि खे जेके चवंदा अलाह खे पुटु आहे। हे कंहिं ते थी ॻाल्हि वञे, ईसाइनि ते, चवंदा त हज़रत ईसा अलाह जो पुटु आहे। त हे क़ुर चवे थो त उन्हनि खे ड्रेॼारे जेके चवनि था त अलाह पाण लाइ पुटु वरितो आहे। मालहम बिही मिन इल्मियूं, चए थो उनखे कहिड़ी ख़बर आहे, ओॾी महिल हुआ छा जॾहिं मुंहिंजी घरवारी ॿारु ॼणियो या मां पुटु ॾिनो, इहो इल्मु हिननि वटि कोन्हे। वलाले आबाहिम, न हिन जे वॾनि वटि हो, कबरत कलिमतन तख़रुज मिन अफ़वाहिम, इहो वॾे गुनाह जी ॻाल्हि आहे जेका हिन जे वात मां निकिरे थी। ईं यकुलून इल्ला कज़बा, इहो सफ़ा कूड़ था आणनि, माना कोन्हे, अलाह खे कोन्हे को पुटु। 5 आयतूं थी वियूं। फल अल्लक बाक़ियूं नफ़्स कल आसारिम, बाक़ी जेकॾहिं इहे माण्हू नथा मञनि त पोइ तव्हां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे बि चए थो त तव्हां जो उन्हनि खे क़ुर ॿुधायो था, नथा जॾहिं ॻाल्हि खे नथा मञनि त भला पोइ तव्हां अरमान खां सदन पोयां पाण खे हलाक कंदव छा? भई असांजो कमु आहे पहुचाइणु, जेकॾहिं असरु हुन ते नथो पए त मां रड़ंदुसि त कोन, धक त कोन पाण कंदुसि, पाण खे हलाक त कोन कंदुसि। अलाह चए थो छॾे ॾियोनि, तव्हांजो कमु आहे सुहिणे नमूने सां प्यार सां मुश्कंदे उन्हनि ताईं इहा ॻाल्हि क़ुर जी पहुचायो। उन खां पोइ चए थो इना जालना मां अलड़ ज़ीनत लहा,
हे जेको ज़मीन में चए थो मां ख़ूबसूरती कई आहे, ख़ूबसूरत औरतूं आहिनि, बाग़ आहिनि, प्रॉपर्टी, वाह, इहे सभई जेके मां ज़मीन ते जेको इहो सींगारियो आहे, छाजे लाइ? लिनबलुवहुम अय्युहुम अहसन अमला, त ॾिसां त कहिड़ो तव्हां मां इन्हनि जी मौजूदगीअ जे में नेक अमल थो करे, या वात पटे उन जे पोयां घिड़ी थो पवे, पोइ भली हराम बि खाए, सभु कुझु खाए। व इना लजाइलून मां अलैहा सईदन जुर्दा, जॾहिं टाइम ईंदो त इहे सभु ख़ूबसूरत ज़मीन सफ़ा चट करे छॾींदुसि ऐं हिकिड़ो मैदान थी वेंदो। 8 आयतूं थी वयूं। अम हसिबत अन असाबुल कैफ रकीम कानू मिन आयातिना अजबा, चए थो त अॻे ज़माने में हिकिड़ा नौजवान हुआ जिन खे मां गार में घुराए निंड ॾेई छॾी। त इहा त अॻियनि छा त हीअ स्टोरियूं बाइबल में बि आहे, तौरात में आहे, शायदि वेदनि में बि हूंदी। त चई त छा तव्हां सम्झो था त जेके इहे गार वारा माण्हू आहे असांजे निशाननि मां अजीब आहिनि? हाणे ॿुधाए थो, इज़ अवल फितियत इलल कहफ़, इहे जॾहिं गार में केतिरा नौजवान वञी जाइ वरिती, तॾहिं चयऊं फ़कालू रबना आतिना में लदूं रहमतऊं, ए पालणहार पाण वटां असां ते ॿाझ कर, हई लना मिन अमरिना रशदा, ऐं असांजे लाइ कम में असांजे लाइ चङाई कर। हाणे इहे जेके आहिनि सो अलाह हिन खे गार में मोकिले छॾियो। असल में छा हो त हाणे उहो क़ुर ते अॻिते ईंदो त इहे नौजवान हुआ, ऐं नौजवान हमेशह शिरक खे एक्सेप्ट न कंदो आहे। यूनिवर्सिटीअ जो स्टूडेंट, कॉलेज जो नौजवान, उन खे जेकॾहिं सचु अची थो वञे त उनखे एक्सेप्ट करे थो छॾे। बाक़ी इहे जेके ठगी करे गुमराह कनि था नौजवाननि खे एक्सेप्ट, तंहिंजे करे हींअर माण्हू घणे भाङे असां नौजवान इन लाइ बेदीन आहियूं त क़ुर त पहुतो कोन्हे। हिननि खे जेके इहे ॾसीनि था ॻाल्हियूं, इहे त इस्लाम में आहिनि ई कोन। मौलाना शेख हिंद महमूद हसन जॾहिं अंग्रेज़नि इहा साज़िश हलाई ऐं मौलवियुनि खे पैसा ॾेई चयूं त माण्हुनि खे चयो त क़ुर माना सां न पढ़नि, ऐं बल्कि अरबी जी बि कोशिशि करे न पढ़नि, जो ज़ेर ज़बर जी ग़लती कंदो त गुनाहगार थी वेंदव। इहे ॿ जेके इन धमकियूं हलायूं क़ुर लाइ, त जीअं क़ुर बिल्कुलु माण्हुनि जी ज़िंदगीअ खां परे मथे ताक़त ते कपिड़े में विढ़े रखे छॾिजे, बसि चटिजे चुमिजे मथे ते रखिजे। इहो अंग्रेज़नि जी साज़िश। छाजे लाइ इहा साज़िश कयनि? इन लाइ कयनि त उनखे ख़बर आई त जेकॾहिं मुस्लमान क़ुर थो पढ़े त पोइ इहो एॾो बहादुर थी थो वञे जो इन खे त असां कुझु बि कोन था करे सघूं। त मुस्लमान खे गीदी करण जे लाइ इहो क़ुर खां माण्हुनि खे दूरि कयो। ऐं मां नथो चवां, इहो विलियम ग्लेडस्टोन जेको प्राइम मिनिस्टर हो जॾहिं इहा ईस्ट इंडिया कंपनी आई, त हुन क़ुर हथ में खणी चयो त असांखे वी शुड एलिनेट दिस क़ुर फ्रॉम द मुस्लिम हैंड। एलिनेट माना बेगानो करे छॾियऊं, ऐं बेगानो कयो अथनि। त नौजवान हिन खे एक्सेप्ट न कंदो आहे। ऐं नौजवान जेको इन जे आल्टरनेट सिस्टम इहो ठाहे वेठा आहिनि, मौलवी किथे क़बरूं किथे छा कुझु इन खे नौजवान एक्सेप्ट न कंदो आहे। त शेख मौलाना महमूद हसन जो ॾिठो अंग्रेज़नि जी साज़िश, चई सवाल ई नथो पैदा थिए, मां हिन खे एक्सेप्ट नथो कयां। अंग्रेज़नि जे इन पंहिंजे ई मदरसे जे मौलवियुनि हिन जे ख़िलाफ़ु वञी शिकायतूं कयूं त अंग्रेज़नि CID खे मोकिले हिन कारे पाणी मोकिले छॾियो। ऐं अलाए केतिरा साल कारे पाणीअ में पियो हो जो हुनखे बीमारी लॻी, पोइ वरी का किन रहम जी दरख़्वास्त कई त हुनखे छॾियईं। जॾहिं मोटी आयो वरी देवबंद मदरसे में जेका पहिरीं तक़रीर उते कई अथसि, मां तव्हांखे 2-3 दफ़ा ॾेखारी हुआ। छा थो चवे? चए थो मां हाणे जेल जे तन्हाइनि में ग़ौर कयो आहे त असांजी उम्मत हींअर तबाह छो थी थिए, त मां उनजो हल इहो ॾिठो आहे त मां न हदीस पढ़ंदुसि, न का मां किताब, मां सिर्फ़ु माण्हुनि जे मजमूअ में वञी माण्हुनि वटि वञी क़ुर जी लफ़्ज़ी माना ॿुधाईंदुसि। ऐं पोइ जॾहिं आख़िरी वक़्तु बीमार थियो त पंहिंजे पाण खे खणाए वियो अलीगढ़ यूनिवर्सिटीअ में, ऐं उते छा थो वञी चवे? चए थो हिन मुल्क में क़ुर जो निज़ाम आइण जे लाइ मूंखे का उमेद कान्हे त मदरसे मां ऐं ख़ानकाहुनि मां मौलवी उथी ऐं हीउ कमु कंदा। मूंखे उमेद आहे कॉलेज जे यूनिवर्सिटीअ जे शागिर्दनि में त जेकॾहिं इहे मुतहद थींदा त मुल्क में इस्लामी निज़ाम अची वेंदो, तॾहिं मां तव्हां ॾे आयो आहियां। हीअ सभु हिस्ट्री आहे ऐं इहा क़ुर मां बि साबित आहे त हेॾो हिन जो शिरकी निज़ाम हलियो पियो। छो नौजवान बग़ावत पिया कनि त न असां नथा, हे जेके तव्हां बुत रखियो वेठा आहियो, चओ था अलाह जे वलियुनि जा असीं नथा मञूं, पोइ अलाह छा थो करे? असीं अलाह असांखे पैदा कयो आहे माउ जे पेट मां, असां उन खां घुरूं छो कयूं? तंहिं ते हिननि खे मारण जे लाइ कयनि त सज़ा ॾियो, न त असांजा धंधा थो विञाए। पोइ अलाह पाक हिन खे बचाए चे गार में रहायो। हाणे अचूं था उते। चए थो उन गार में हिन खे निंड कीअं ॾींदो?
हिन खे चई फ़ज़रबना अला आज़ानिहिम फ़िल कहफ़ सिनीन अददा, चई त मां हिन जे कननि खे बंदि करे छॾियो, हाणे साउंड न ईंदो, साउंड न ईंदो त माना हाणे हिननि खे निंड अची सघे थी, ऐं सुम्हारे छॾी। हे गार आहे, हे जेको आहे सो केव ऑफ द 7 स्लीपर्स, बेंज़ेंटाइन टॉम्ब, हे आहे उहो गार जंहिंजे मथां वरी दरबर ठाहियो त न त शुरूअ में रुगो गार हो। पोइ उन्हनि खे सुम्हारे छॾियईं, सुम बस नाहुम लिनालुम अयुल हिज़बैन ऐसा लिमा लबिसु अमदा, काफ़ी देरि ताईं सुता पिया, पोइ अलाह ताला वरी हुनजा जो कन खोलिया त जागी पिया। चई त मां ॾिसूं त जेको त जेकी ॾिसूं त पंहिंजो जेके वक़्तु रहिया आहिनि उहा ख़बर पवंदी त केतिरो अर्सो रहियूं। अलाह फरमाए थो त इहा जेका स्टोरी आहे नहनु नक़ुस अलैक नबअहुम बिल हक़, इहा स्टोरी असीं तव्हांखे सची ॿुधायूं था। इन्हनि फितियतुनि, इहे नौजवान हा, आमनू बि रबहिम, इन्हनि अलाह ते ईमान आंदो, व ज़िदनाहुम हुदा, खेनि असीं वधीक हिदायत कई, और रबतना अला कुलूबिहिम, पोइ असां हिन जे दिलनि खे मज़बूत कयो, इज़ कामू, जो ॿीही माण्हुनि खे चवणु लॻा, फ़कालू रब्बुना रब्बु समावात वल अर्द, जेको असांजो पालणहार जंहिं ज़मीन आसमान पैदा कई आहे, लन नदुअ मिन दूनिही इलाहा, उन्हीअ खे सॾींदासीं, हिननि जेके मरी वियल आहिनि जंहिंजी तव्हां इहे मूर्तियूं लॻायूं आहिनि, असां उन्हनि खे न पुकारींदासीं। त हुननि चयो त न पुकारींदो, चई लक़द कुलना इज़न शतता, जेकॾहिं असां इहो कमु कयूं त इहा बेहूदा ॻाल्हि आहे जेको मां कंदुसि अलाह जी मौजूदगीअ में। ऐं जॾहिं माण्हू उन्हनि ते टार्चर या करण जे लाइ कोशिशि कई त चवनि पिया हाउ लाइ क़ौम नत ख़ज़ू मिन दून ही आलिहतन, चई हिननि जेको सो अलाह खे छॾे ऐं अहिड़नि ॿियनि खे नंढा अलाह करे वरिता आहिनि, लौला यातून अलैहिम सुल्तानिन बईनिन, ॾसनि ते ॿुधनि बि था या जवाबु ॾियनि था, को असांखे पधरो दलील त ॾेखारे न। नौजवान त लॉजिकल आहे न, उहो चओ भई तव्हां चओ था हीउ ॿुधे थो, पहिरीं त इहो सबूत ॾियो त ॿुधे थो, जे ॿुधे त भला जवाबु त ॾिए न। इहो नौजवान चयो, फमन अज़लम मिमन निफ्तरा अलाह कज़ब, चवंदा इहो कूड़ जेको ठाहींदा वॾे में वॾा ज़ालिम आहिनि अलाह ते। अलाह जे इंसान खे पैदा कयो आहे, साह जे रग खां वेझो आहे, प्रॉपर्टी सॼी उन जी, उन खां छो न घुरूं? तव्हां था चओ त हिननि खां घुरूं, भला ॿुधनि था या त सबूत ॾियो, लौला यातून अलैहिम बि सुल्तानिन बईनिन, माना मथिन छो न को पधरो दरीए साइंटिफिक एविडेंस ॾियो त ॿुधनि बि था ऐं खणी तव्हांखे। ऐं ॿी ॻाल्हि त यार बसि हाणे मां छा कयां, पोइ वरी छा आहे, हलो ब्रेक वठूं था। हाणे ज़ाहिर आहे, अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू, प्रोग्राम सहरी टाइम में मां आहियां शफ़ी अहमद लाको। बिस्मिल्लाह रहमान रहीम। ॻाल्हि हले पई उन नौजवाननि जी जेके बग़ावत पिया कनि ऐं पंहिंजे रेशनलिटीअ जे बेसिस ते। हींअर बि तव्हां ॾिसंदो यूनिवर्सिटीअ जा जेके शागिर्द आहिनि इहे इन्हनि कमनि में कोन था पवनि, घणे भाङे न ईंदा। पोइ छा थियो त हुननि ते प्रेशर पवणु लॻो हिन नौजवान जे ग्रुप ते, छो त इहे हिन जा ॾोकड़ पिया विञाइनि, हो पेतियूं रखियो पीर थियो वेठा हुआ, त हिननि खे चऊं त मारियो हिननि खे। पोइ वज़े तज़ल तुमुहुम, पोइ वमा याबुदून इल्लल्लाह, पोइ इहो जेको शिरक कनि पिया, पोइ जेको आहे सो इन्हनि खां पासे थिया, अलाह हिननि खे इन्हनि खां पासे कयो ऐं वठी आया आहिनि किथे फाऊ इलल कैफ़, ऐं गार ॾांहुं चयो वेनि त वञी गार ॾांहुं पनाह वठो, त यंशुर लकुम रब्बुकुम रहमती, त इन गार में अलाह तव्हां ते पंहिंजी बाझ पखेड़ींदो ऐं अव्हां जे कम में अव्हां लाइ सभलाई मौजूदु कंदो। अलाह साईं जे हुकुम ते पहुता वञी, हाणे जेको गार आहे उन में वञी सुम्ही पिया। तर शम्स इज़ा तल तज़ावर अन कैफ़िम ज़ातल यमीन, त जॾहिं सिजु निकिरे पियो त साॼे पासे रोशनी गार में अचे पई। हे ॾिसो, हाणे हे एक्चुअल उन गारनि जा फ़ोटू आहिनि, कीअं थी रोशनी अचे। हाणे इते सुतल हा, ऐं वरी जॾहिं सिजु वैज़ा ग़रबत, जॾहिं सिजु लहे पियो, तक़रुदुम ज़ातल शिमाल, त वरी खाॿे पासे खां इहा रोशनी वरी हिन पासे ॾांहुं हीअं पई अचे। ऐं वहुम फी फजवतिन मिनू, इहे गार जे विच ते सुतल आहे जिते रोशनी मथां अचे पई। छाजे लाइ? त इंसान जे लाइ रोशनी ज़रूरी आहे जिस्म जे लाइ। ऐं पोइ वरी आहे अलाह फरमाए थो ज़ालिक मिन आयातिल्लाह, हीअ जेके हींअर तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं आहिनि, ऐं इहे जेके आहिनि से अलाह जूं हिकिड़ियूं निशानियूं आहिनि। मां यहदिल्लाह फहुवल मुहतद, सो जंहिंखे अलाह हिदायत करे सो हिदायत वारो आहे। वमई युज़लिल, ऐं जंहिंखे भुलाए फलन तजिद लहू वलियम मुर्शिदा, त
त न उनखे को वली सिधो ॾींदो न को मुर्शिद रस्तो ॾींदो। वतासिब एकाइज़ऊं। अच्छा, हाणे जेको आहे सो उते जेकॾहिं केरु गार में घिड़े पियो, हाणे सिर्फ़ु बचाइणो न असांखे, माण्हू अचनि अंदरि, तासुम एकाज़ऊं त अची ॾिसनि पिया त चवनि पिया, ॾिसण वारो चवंदो जागनि वेठा, वह रुकूद, पर हक़ीक़त में सुतल हा। वरी अलाह साईं छा पियो करे, नुकल भियुमि ज़ातिल जमीअ ज़ातिल शिमार, माना हुनजा पासा फेराए पियो। छो त जेकॾहिं हिकिड़ो ई पासो जेकॾहिं ज़मीन ते लॻो पियो हूंदो त मिटी खाए थी उनखे। त सुभान अलाह, हिकिड़ो टेक्निकल ॻाल्हि आहे न, त अलाह ताला माण्हू चवंदासीं ईअं कीअं पियो, हलो असीं था महीनो था सुम्हूं वली गार में त सॼी खल खाइजी वेंदी, त चए थो हुनखे खाॿे साॼे पासे उनखे पंहिंजो इहो उथलाए पियो। ऐं उहा कल्बुम बासुन ज़राई बिल वसीद, ऐं जो कुतो जेको सो गार जे मुंहं ते वेठो, लव वितल त लहिम, पर जेकॾहिं को माण्हू अंदरि लियो बि खणी पाए न, लव लही त मिनहुम फिरारनि, त हुननि जी सिचुएशन खे ॾिसी ख़ौफ़ थींदो, वठी भॼंदो, वल मुलियत में रोब आहे ऐं दहशत में भरिजी। तंहिंजे करे हिननि ते अलाह इन्हनि खे आम माण्हुनि जे इंटरफियरनि खां बि इन्हनि सिस्टम जे करे बचाए छॾियो। पकज़ाले खे बास ना हूं, हाणे पोइ अलाह ताला हिन खे उथारियो, इहे लियत सालू बइनहुम, ऐं ज़ाहिर ते हिक ॿिए खां पुछंदा, काल कायल मिन कम लबिस्तुम, त पुछंदा यार हे ॾाढी निंड कई अथऊं ऐं घणो सुताऊं। हे मां महावरतन आयत जी लफ़्ज़ी माना थो कयां। कालू लबिस न यौमनो बाद, चई घणो छा, या त ॾींहुं अधु ॾींहुं सुतायूं, ॾींहुं अधु ॾींहुं सुतायूं। चऊं यार ख़बर न आहे, कालू रब गुम आलम बिमा लबिस्तूं, चयो अलाह ख़बर न आहे, अलाह ॼाणे केतिरो सुताऊं। चई भला हाणे मानी बानी खाइणी आहे, तंहिंजे करे उन वक़्त जा सिका आहिनि, फ़बसु अदकुम वर्किकुम हाज़ी, इहे जेके सिका खणी वञो इलल मदीनत, शहर में वञो, फल यंज़ुर, ऐं ॻोल्हे ॾिसो, अयुहा अज़का तामन, पाक शइ वठिजो, सूअर जो गोश्त न वठिजो, शराब न वठिजो, का पाक शइ हुजे खाइण जी वठो, फल यातिकुम रिज़्कुम मिन्हू, त उहा जेका आहे सो तव्हां उन मां कुझु आणियो हिते। वले तलतफ़ वला युशिरन बिकुम अहदा, बाक़ी नरमी कजो जो तव्हांखे माण्हू सुञाणनि, न त वरी तव्हां ते हमिलो कंदा, उन्हनि खां त भॼी आया आहियूं। छो, जेकॾहिं इनहुम ई यज़हरू अलैकुम, जेकॾहिं तव्हांखे पकिड़े वरितनि न, त यरजुमूकुम, पोइ या त पथरनि सां मारींदव, ओ युईदुकुम फी मिलतुम, या चवंदा त हलो इन्हनि क़बरुनि तां ऐं मूर्तियुनि ते हली इबादत कयो, इन्हनि खां घुरो, असांजे दीन ते अचो, त पोइ जेकॾहिं असीं तव्हांजे दीन ते मोटी वियो, वलन तुफली इज़न अबदा, त पोइ तव्हां छुटंदव कोन अलाह वटां। पोइ कज़ालिक असरना अलैहिम लियालमू अन्न वअदल्लाह हक़ व अन्न साथ ला रैफ़, अहिड़ी तरह माण्हुनि खे हिन लाइ मथनि ख़बरदार कयोसीं त उनखे ख़बर पवे त अलाह जो वाइदो सचो ऐं क़यामत थींदी। छो त हे माण्हू त ॾिसो त केतिरे अरसे खां उथिया आहिनि, एस यत नाज़उन बैनहुम अमरहुम, ऐं पोइ वरी पाण में बहस करणु लॻा। पोइ हाणे इहे ख़बर न आहे त इहे छोकिरा पोइ गुज़ारे विया या छा थियो, पोइ चवंदा त इन्हनि जो हाणे को निशान लॻायूं, कालो उबनू अलैहि बुनियाना, माना इन ते को अॾावत कयूं या छा कयूं। रब हुम आलम बिहिम, सन पालणहार खे ॼाणंदड़ आहे। काल लज़ीन ग़लबू, पर पोइ जिन जो फ़ैसिलो मुयसरु थी वियो ऐं ग़ालिब थी वियो, त इन्हनि चयो त न, असां हिननि जे मथां मस्जिद था ठाहियूं निशानी तौरु। तंहिंजे करे रसूल सलाम फरमायो आहे त पाण जॾहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आख़िरी वक़्त में तकलीफ़ में हा, मर्ज़ में हा, त चयईं त पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाईंदा लानल्लाह यहूद वल नसारा अतख़ज़ू क़ुबूर अंबिया मसाजिद, जिन अलाह नसारा ते लानत करे जो पंहिंजे उन्हनि नबियुनि जे क़बरुनि खे मस्जिद ठाहियो आहे, क़बरुनि जे अंदरि मस्जिद ठाहियो आहे। हाणे उहो बहस करणु लॻा, हाणे चवंदा सयकुन सलासतु राबिम कल्बुम, चई अदा असां त ॿुधूं था त 3 ॼणा हा, चौथो कुतो आहिनि, वरी के था चवनि यकुलून खमसतुन सादियूं कल्ब, माना हाणे वक़्तु गुज़री वियो आहे त हाणे जेके माण्हू ईअं ई चवंदा त न, ऐं 5 ॼणा हा ऐं 6 कुतो आहिनि, त यकुलून सबअतु सामिन कल्बुम, के चवनि 7 आहिनि कुतो। बहरहाल कुल रबी आलम बि इदतुम, तव्हांखे भला इन जी चए थो अलाह साईं त इन में तव्हां पओ छाजे लाइ था, अलाह खे ख़बर आहे जेको बि अदद अथनि, मा यालुम इला कलील, बाक़ी घणा हुआ उन ज़मान जे चंद माण्हुनि खे ख़बर ई। फला तुमार फ़ीहिम, तव्हां हरू भरू इन ते बहस ऐं धुका न हणो, इला मिरान ज़ाहिर, बाक़ी जेका ज़ाहिर ॻाल्हि आहे उन ते अचो न, त अलाह ताला कीअं इन्हनि खे बचायो, उन्हनि शिरक खां कीअं बचायो, इन्हनि ते अचो, ऐं अचे तव्हां काउंट ते पहुची वियो। ऐं ॿियो ॻाल्हि आहे त न की उन्हनि बाबति काफ़रनि मां कंहिंखां पुछा कर, छो त उन्हनि जे वेदनि में बाइबलनि में अजीब स्टोरियूं लिखियूं आहिनि। बाक़ी वला तक़ूलन लि शैइन इन्नी फ़ाइलुन ज़ालिक कदा, बाक़ी कॾहिं बि तव्हां न चओ त मां सुभाणे ई कमु कंसि,
लेकिन उन सां गॾु चओ इनशा अल्लाह, जे अलाह चाहे। इहा असांखे क़ुर थो सेखारे। तंहिंजे करे भला चवण में छा आहे, सुभाणे मां वञा थो इनशा अल्लाह, सुभाणे इनशा अल्लाह चवण में छा थो थिए, त जेसिताईं अलाह चाहींदो मां हलियो वेंदुसि। वज़कुर रब्बक इज़ा नसीत, बाक़ी जे विसरी थो वञे त अलाह खे यादि कयो। वकुल असा ऐं यहदनी रबी, ऐं चओ त सॻो ई मुंहिंजो पालनहार हिन खां बि ॾाढी वेझी सिधी हिदायत कंदो, ले अकरम मिन हाज़ा रशदा। हाणे अलाह थो ॿुधाए त लबिसू फी कहफिम सलास मयतिन सिनीन वज़दादू तिसा, चए थो ही क़बर में 309 साल रहिया, लेकिन बाइबल थो चए त 300 साल, ऐं साईं ज़बूर चए थो 300 साल, क़ुर थो चए 309 साल। इहो सबबु छा आहे, हे ॾिसो, हे हाणे बाइबल मां कढियो अथऊं त चए थो 300 साल, लेकिन छा आहे त हिजरी साल में ऐं ईसवी साल में 11 ॾींहं जो फ़र्क़ु आहे। हाणे मां कैलकुलेशन कया, हिजरी ईयर्स 11 days शॉर्ट ऑफ जॉर्जियन ईयर, सो 300 खे मां 11 सां ज़रब कई त इहे निकिता ॾींहं जेके हिजरीअ में घटि आहिनि। इन खे 365 सां कयोसीं त पूरो 309 अची वियो। या इनखे वञी चेक कयो, सुभान अल्लाह चओ त क़ुर पाक नबी साईं ज़माने में, नबी साईं खे कहिड़ी ख़बर त ईसवी सन में हिजरी सन में 11 ॾींहं जो फ़र्क़ु आहे, या मां इहा कैलकुलेशन कयां। हे क़ुर माना सचो क़ुर अलाह जे तरफ़ां जो 1500 साल अॻु में आयो आहे, जंहिंमें अलाह ताला फरमाए थो त हे लबीसूफ़ कैफ़िम सलास मयत सिनीन वज़दादू तिसा, माना 300 वरनि खां वधीक 9 वर रहिया। ऐं इहा आहे हुननि में आहे 300, असां 309, इन लाइ त असां पंहिंजा साल ॻणींदासीं न, हिजरी साल, ऐं हिजरी साल 11 ॾींहं नंढो आहे हुन साल खां, हो 365 आहे, त इन मां तव्हां 11 ॾींहं कटियो त थींदो 300 ऐं पंहिंजो 54। असांजे साल में 354 ॾींहं आहिनि ऐं ईसवीअ में 365 आहिनि। इहा मां कैलकुलेशन कई त 300 खे 11 सां त ज़रब कयुमि त थी विया टोटल जेके ॾींहं खुटनि था, वरी उनखे 365 सां डिवाइड कयां थो त 309 जेके साल जा। अलाह ताला अॻिते फरमाए थो कुल लिल्लाह आलम बिमा लबिसू, चईन अलाह खे सिर्फ़ु ख़बर आहे त केतिरो गार में सुता। लहू ग़ैब समावात वल अर्द, अलाह वटि ग़ैब ज़मीन आसमान जो ग़ैब उन वटि आहे। अफ़सर बि व असमे, ऐं जेको आहे सो उहो ख़ुदि ॿुधंदड़ आहे ऐं ॾिसंदड़ आहे। मा लहुम मिन दूनी मिन वलियूं वला युशरिक फी हुकुमी अहदा, ऐं उन खां सवाइ उन्हनि जो को मददगार न आहे, पंहिंजे हुकुम में कंहिं हिक खां बि भाईवार न कंदो आहे। पंहिंजे हुकुमनि में हुनजो पार्टनर ई कोन्हे त छाजे लाइ भाईवार कंदो। ऐं तव्हां सां केरु भाईवार थिए त तव्हांखे चिड़ थी लॻे, पोइ अलाह लाइ वरी उहे तव्हां भाईवार मुक़ररु था कयो। पंहिंजे लाइ शइ पसंदि कोन्हे, अलाह लाइ पसंदि करे वेठा आहियो। वतुल मां उहे इलेक मिन किताब रबिक, तंहिंजे करे तव्हांजे रब जे तरफ़ां हे जेको किताबु ॾिनो वियो आहे सो पढ़ो। वतुल माना पढ़, मां माना जेको, उहे इलेक जेको तोॾे वही कयो आहे, मिन किताब रबिक रब जो किताबु। ला मुबदिल कलमाती, हाणे हिन जो को बि जुमिलो तब्दील केरु न करे सघंदो, फेर फार न थी सघंदी। ॿियनि किताबनि में फेर फार थी वई, छाकाणि त कोन्हे हे हींअर क़ुर लखे इन जा हाफ़िज़ आहिनि। भली हिकिड़ो इमाम काबा पढ़ण में ग़लती करे त ॿार रड़ करे उहो सही कराईंदुसि। हाणे त डिजिटाइज़ थी वियो आहे, हाणे त कुझु बि कोन्ह थींदो। तंहिंजे करे ला मुबदिल कलमाती वलन तजिद मिन दूनी मुल्तहदा, ऐं अलाह जे हिन क़ुर सां ॿियो को रस्तो कोन्ह अथव, को गाइडेंस जो मंशूर कोन्ह अथव। हे ई आहे जेको तव्हांखे सिधो रस्तो ॾींदो, अलाह तोसां राज़ी थो। वसबिर नफ़्स कमाल यदूं रबहम बिलग़दात वलशी, ऐं पंहिंजी जेका कंपनी आहे उन्हनि माण्हुनि सां रखो जेके अलाह खे सुबुह शाम यादि था कनि। युरीदन वजहू, जेके अलाह जो राज़ पोइ ॻोल्हनि था। वला तउद ऐना कनहुम, बाक़ी अहिड़नि बुज़ुर्गनि अहिड़नि सां दोस्ती करे ऐं हेॾे अखियूं न टेड़, तुरीद ज़ीनतल हयात दुनिया, त छा तोखे दुनिया जी माल खपनि छा। वला तुते मन अख़फलना क़ल्बहुन ज़िक्रना, उन्हनि जी ॻाल्हि फ़रमान बारदारी न कर जंहिंजे दिलि खे अलाह चए थो मूं पंहिंजे यादि खां गाफ़िल करे छॾियो आहे, मूंखे न लॻा। वतब हवा, उहे पंहिंजे ख़्वाहिशनि जे पोयां लॻा पिया आहिनि। वकान अमरू फुर्ता, इन्हनि जा कम हद खां लंघियल आहिनि, नुक़सान वारा आहिनि। कुलिल हक़ में रबिकुम, चओ पंहिंजे रब खां जेको सचु आहे, हीउ हक़ु हीउ आहे। फ़मन शाह, पोइ जंहिंजी मर्ज़ी आहे, फल योमिन, इन ते ईमान आणे। वमन शाह फ़ यकफुर, जेको कुफुर करे। इना आतना ज़ालिमी नारा, बाक़ी असां ज़ालिमनि जे लाइ बाहि तयारु कई आहे। अहात में सुरादिका, उनजा पर्दा उनखे वेड़े ॾींदा बाहि जा। वई यस्तगीसू, ऐं जॾहिं फ़रियाद करे कूका कंदा, रड़ियूं कंदा। योगासू बि माइन कल मुहिल, त उनखे अहिड़ो पाणी जेको प्यारबो, जेको ॼण ट्रामो पघिरियल हूंदो आहे। ऐं यशविल वुजू,
जो सन मुंहं खे ई ड्राहे छॾींदो। बेस शराब बुछड़ो पीअण जो उहो पाणी आहे, वसात मुर्तफ़क़ आहे ऐं बुछड़ो आहे रहण जो हंधु जहन्नम। इन लज़ीन आमनू अमिल सालिहात, बाक़ी जिन ईमान आंदो नेक अमल कया, इन ला नुज़ी अजर अमन अहसन अमला, त पोइ अलाह चए थो अहिड़नि भलारनि जो असां अमल ज़ाया कोन कंदासीं। उन्हनि खे छा मिलंदो? उलाइक लहुम जन्नातु अदनिन, इन्हनि खे हमेशगी जा बेश्त हूंदा जिन जे हेठां वाहियूं वहनि थियूं ऐं मंझंदि सोननि कंगण जा ज़ेवर उन्हनि खे पाराया वेंदा ऐं सुन्हे ऐं थुल्हे पट जी साई पोशाक ढकींदा, उन्हनि तख़्तनि ते विहाणनि ते टेक ॾींदा। नेम सवाब हसनत मुर्तफ़क़ा, ऐं इहो चङो बदिलो आहे ऐं आराम जी जाइ बि चङी आहे। बिस्मिल्लाह रहमान रहीम। अॻिते हलूं था। वज़रिब लहुम मसलन रजुलैन, हाणे चए थो त पैगम्बर तव्हां हिन खे हिकिड़ो मिसाल ॿुधायो। अलाह पाण थो ॾसे, इहो वाक़ियो थी चुको आहे, तॾहिं त क़ुर जेके बि अलाह साईं क़ुर मिसाल सभु वाक़िया थी चुका आहिनि। चए थो त जेको आहे सो ॿ हिकिड़ा मर्द हुआ, हिकिड़े लाइ असां उन्हनि खे ड्राखुनि जा ॿ बाग़ ॾिना, एदमा जन्नतिन में ऐनाबिन हफ़फ़ना बिन नख़लिन, वरी किनारे सां खजिन जा वण हुआ, जलना बेन ज़रा, वरी विच ते पोख बि कंदो। हाणे सो आइडियल ॻाल्हि थी वई त याने अंगूरनि जो बि बाग़ अथसि, वरी साईं खजियूं बि अथसि, वरी विच ते जेको सो हू पोख बि करे थो पियो। वकिलतल जन्नतिन आतत उकुलहा, ऐं इहे जेके ॿिन्ही बाग़नि पंहिंजा मेवा पचा, माना उहे जेके से पंहिंजो मेवो ॾींदा, वलम तज़लु मिनहु शैया, ऐं जेको सो हुन में खोटी न ईंदी, माना बहितरीन फसल ॾींदा। फजरना ख़िलालहुमा नहरा, पोइ हुन जे विच में असां वाहियूं, माना पाणी बि वटि जाम हो। त हाणे जेको आहे जेके पंहिंजो जंहिं वटि इहो बाग़ हो त पंहिंजे दोस्त खे चए थो जंहिं वटि एतिरो कोन हो, फ़काल साहिब इहो युहाविर हू ॻाल्हाईंदे चएसि थो अना अक्सर मिन कमाल अज़ु नफ़रा, चए थो ॾिस आहियूं त दोस्त नंढे लाइ जा, पर मूंखे अलाह भरे छॾियो आहे, मूंखे लही लॻी पई आहे, मूं वटि ॾाढो माल आहे, ऐं जेको आहे सो तंहिंजे करे मां वधीक इज़त वारो मां आहियां, मुंहिंजी माण्हू इज़त तुंहिंजे मुक़ाबले में, माना तूं एतिरो तो वटि माल कोन्हे, ग़रीब आहीं, त चई इहो त अलाह कयो आहे न। उहो दख़ल जन्नत उहो ज़ालिम लिनफ़्सी, ऐं बाग़ में गिड़े पियो, पंहिंजो ज़ुल्म पियो करे, छाजे लाइ? त जेको चए थो मां माना मेरिट आहे मूंखे, जो मूंखे हेॾो माल आहे, ऐं जॾहिं पंहिंजे बाग़ में घिड़ियो पिए त ज़ुल्म कीअं कयईं? ज़ुल्म इन लाइ त न अलाह जो नालो वरितईं, न अलाह जो शुकुरु कयईं, ऐं जेको ऐं छा चवणु लॻो? काल मा अज़ुन अंत बीद हाज़ी अबदा, त दोस्त गॾु चई ॾिसई हे प्रॉपर्टी मुंहिंजी परमानेंट आहे, जो मतिलबु जेको आयत जो माना त हीअ आयत हीअ जेका प्रॉपर्टी मुंहिंजी परमानेंट आहे, हिन कुझु न थींदो। काल मा अज़ुन तबीद हाज़ी अबदा, ब्रेक वठूं था त पोइ ॾसियां थो त हू ॿियो दोस्त छा थो चएसि ग़रीब जेको नेक हो। अस्सलाम वालेकुम। सहरी टाइम में मां आहियां शफ़ी अहमद लाखो। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, अस्सलातु वस्सलामु अला रसूलिल करीम। बिस्मिल्लाह रहमान रहीम। त उहो दोस्त खे चए पियो त ॾिठई हे पंहिंजे नफ़्स ते ज़ुल्म पियो करे, न अलाह जो नालो, न शुकुरु कयईं, न इंशाअल्लाह चयईं या अल्हम्दुलिल्लाह चयईं। बाबा ॾिसे मुंहिंजी प्रॉपर्टी आहे, मुंहिंजा यार, ओ ग़रीब यार, हीअ प्रॉपर्टी मुंहिंजी कॾहिं ज़ाया न थींदी, इहा हमेशह रहंदी। ऐं ॿी ॻाल्हि त दोस्त चयो हूंदुसि साईं ईअं त न आहे, हे त अलाह साईं क़यामत कंदो त सभु ख़तमु, चए बसि कर, वमा अज़ुन सात क़ाइमतुन, मूंखे यकीन कोन्हे तोखे क़यामत थींदी, पर फ़र्ज़ु कर जो चईं थो वलाइन रुदित इला रबी, पर जेकॾहिं फ़र्ज़ु कर मरण खां पोइ अलाह जे आॾो पेश कयो वेंदो, ल अजदन ख़ैरन मिन्हा मुनक़लबा, त मूंखे अञा बि भलो ॾींदो, हिते जो ॾिनो अथई तोखे छो नथो ॾिए? अल्लाहु अकबर। हीअ अलाह थो सेखारे असांखे क़ुर मां, त माना हिते तूं वॾेरो आहीं, हिते तूं रईस आहीं, मरण खां पोइ तोखे वरी वॾेरो रईस कंदो। ॿुधंदा वञो त उनखे दोस्त चयो, कालू साहिबु युहाविरहू, चई ॻाल्हि ॿुध, अकफ़र त बिल्लज़ी ख़लक़क मिन तुराबिन सुम मिन नुतफ़तिन सुम सवाक रजुला, चई त तूं अहिड़े रब जे कुदरत जो इनकार थो करीं, हालांकि तोखे अलाह साईं मिटीअ मां पैदा कयो आहे, पोइ वरी हिकिड़े गलीज़ पाणीअ जे फुड़े मां पोइ तोखे मर्द कयईं, उहो अलाह आहे न, बाक़ी मां
आहियां, ग़रीब आहियां, लाकिन्ना हू अलाह रब्बी, ऐं इहो यकीन रखां थो त मुंहिंजो पालणहार मुंहिंजो रब आहे, भला उशिरक बि रबी अहद, ऐं त रब सां को शरीक कोन कंदुसि। बाक़ी तूं आहीं, दोस्त आहीं, मां तोखे नसीहत थो कयां, वलौला इज़ दख़ल त जन्नत कुल त माशा अल्लाह, भला जॾहिं तूं अंदरि बाग़ में प्रॉपर्टीअ में घिड़े त एतिरो त चई त माशा अल्लाह, माना जेको अलाह घुरियो सो मूंखे मिलियो आहे, मूंखे पाण अहिड़ो मूंखे मेरिट कोन्हे को जो मां अहिड़ो को सुपर आहियां जो मूंखे शयूं मिलियूं आहिनि। तव्हांखे बि खपे जेकॾहिं तव्हांखे का चङी गाॾी मिले थी त चओ माशा अल्लाह, या मां रईस जो पुटु आहियां तॾहिं गाॾी मिली आहे। ऐं चई हा तूं चए थो त चएसि थो वलौला इज़ दख़ल त जॾहिं तूं पंहिंजे हिन बाग़ में घिड़ियईं कुल त छो न चई माशा अल्लाह, ऐं चई हा अॻिते ला कुवत इला बिला, मथां चई हा त जेको सो अलाह जी मदद खां सवाइ कुझु कोन थो थी सघे, सॼी ताक़त अलाह जे हथ में आहे। बाक़ी हाणे तूं मूंखे ख़सीस थो सम्झी, इन तरह न अकल मिनकू मालूं वलदा, तूं मूंखे घटि थो सम्झी, मूं वटि तुंहिंजे बराबरि में प्रॉपर्टी कान्हे का, बाक़ी थी सघे थो फ़ासा रबी ऐं यूत न ख़ैरन मिन जन्नत, अलाह जे हथ में आहे, थी सघे थो तोखां बि वधीक मूंखे का प्रॉपर्टी ॾिए, या व युरसिल अलैया हुस्बानन मिन समा, या वरी तुंहिंजे हिन बाग़ खे अलाह तबाह करे को करे छॾे, पोइ तुस बि सईदन ज़लका, ऐं फिरी चटी पटी थी पवे, ॿई शयूं पॉसिबल आहिनि। या ओ युस बि माउ आहे गोरनि, इहे जेको वाह वहे थो, इहो पाणी इन जो बंदि थी वञे या पाणी लही वञे, फलन तस्तती लहू तलबा, त पोइ तूं पाणी कीअं आणंदे, उन सां हाणे मोटरूं बि कोन हुयूं, की अलाह खां डिॼ न, अलाह त हर शइ करे सघे थो। ऐं पोइ ईअं ई थियो, रातो राति अहिड़ी का तूफ़ान का भला आई जो हणी उनजी प्रॉपर्टीअ खे चट कर। माना मां तव्हांखे इन लाइ थो टे ॾियारियां त जॾहिं असीं पाण में गुफ़्तगू कयूं था, ख़ुदा जो कसम अलाह ॿुधे थो, ऐं जेकॾहिं असां हुते टड़पई सां ॻाल्हियूं कयूं था, अलाह ॿुधे थो ऐं सुभाणे रिएक्शन करे सघे थो, हिन जो छा कयईं, रातो राति हुनजो बाग़ चट, असब इहो कल बि कफ़ई अला मां अनफ कफ़ी आहे, ऐं सुबुह जो हथ पियो हणे त हाए हिन में त मां ॾाढो ख़र्चु कयो, वही ख़ावियत न ला उरुशा, सफ़ा पाड़ू पटियल लॻियूं पियूं, यकूल या लई तनी लम शिरक बि रबी अहदा, पोइ थो चए हाए घोड़ा, मां रब सां शिरक छो कयो, मूं छो चयो त हे मुंहिंजे करे मूंखे बाग़ मिलियो आहे, मां छो न पंहिंजो जेको मुंहिंजो दोस्त जेको मूंखे चए थो त मां चवां हा त जेको आहे सो पंहिंजो माशा अल्लाह ला कुवत इल्ला बिल्ला, मूं छो न चयो, हे त मूं शिरक कयो आहे अलाह सां। ऐं पोइ अलाह फरमाए थो त वलम तकुन लहू फ़ियतु यंसुरूनहु मिन दूनिल्लाह, हाणे चीज़ हे जेको हिकिड़ो बाग़ पटिजी वियो त कहिड़ी शइ आहे जेका हिनजी मदद करे बाग़ खे सिधो करे ॾींदी अलाह खां सवाइ, वमा कान मुंतसरा, ऐं न को वरी ही बदिले वठण जी हिन में पावर आहे जो अलाह सां विड़े। हुनालिकल वलायत लिल्लाहिल हक़, उहो ख़ैरुन सवाब उहो ख़ैरु रुक़बा, पोइ इहो आहे जेका अलाह जी सची बादशाहीअ जो मिसाल, उहो सवाब ॾियण में भलो ऐं बदिले ॾियण में बि भलो आहे। वरी अलाह ताला क़ुर में चए थो वज़र बिलहू मसलन हयात दुनिया, चए हीअ जेका ज़िंदगी तव्हां दुनिया में रहो था न, उनजो मिसाल नबी साईं तव्हांखे बयानु करे ॿुधायो, जीअं क मां आहिनि, इहा हिकिड़ो पाणी आहे, अंज़ल ना मिन समा, आसमान मां पाणी नाज़ुल कयूं था, फ़ख़्तलत बि निबातुल अर्द, पोइ उन में ज़मीन जा घाटा शयूं ॼमनि थियूं, पोइ वरी असब हशीबनि, पोइ वरी टाइम खां पोइ उहे वण सड़ी वञनि था, ॻरी वञनि था, तज़रूर या ॻरियल वणनि या उन्हनि खे वरी जेको आहे सो हवाऊं खणी हलाइनि थियूं, वकान अलाह अला कुल शइ मुक़्तदिर आहे, अलाह सभु शइ वसवार। माना तव्हांजी ज़िंदगी बि ईअं आहे, तव्हां ॼावा हो, नौजवान आहियो, सुहिणा आहियो, पोड़ा थींदव, तव्हांजो खाक थी वेंदव, त इहे त इहे जेको साइकिल आहे ज़राअत जो उहो बि त तव्हांजे साम्हूं आहे। बाक़ी अल माल वल बनून ज़ीनतुल हयात दुनिया, हे जेको तव्हांखे प्रॉपर्टी ॾिए थो, औलाद ॾिए थो, ऐं जेको माल ॾिनो आहे, इहो हिन दुनिया जे सींगार आहे हिन दुनिया जो, ऐं इहो बि इन लाइ ॾिए थो त ॾिसां त तव्हां हक़ अदा कयो था, ज़कात ॾियो था, ग़रीबनि जी मदद कयो था, या पाड़े में माण्हू बुख पिया था मरनि, तूं कुकड़ वेठो खाईं, वल बाक़ियात सालियात ख़ैरुन इंद रबिक, ऐं बाक़ी चङायूं ऐं सदाईं रहंदड़ चङायूं तुंहिंजे पालणहार वटि सवाब करे भलियूं ऐं उमेद करे चङियूं आहिनि। यौम नुसय्यिरुल जिबाल, ऐं पोइ जॾहिं क़यामत ईंदी त पहाड़नि खे अलाह हलाईंदो, तरल अर्द बारिज़तनि, ऐं पहाड़ जो हली वेंदा त ज़मीन सफ़ा चिटी थी वेंदी, न हेठां न का मथां, वहशरनाहुम, ऐं सभिनी खे गॾु कंदासीं, फलम नुगादिम अहदा, को बि मूंखां उन हाज़ुरीअ में
लिकी कोन सघंदो, सभु माण्हू हाज़िर ईंदा, पर हिते ज़मीन बिल्कुलु चट थी वेंदी। उर्दू एॾा रबिक सफ़न, पोइ वरी तव्हां सिफ़ूं ॿधी पंहिंजे रब जे आॾो पेश थींदव। पोइ अलाह चए थो लक जी तूना कमा ख़लक़ना अव्वल मरा, चए थो जीअं तव्हांखे मूं पहिरीं पैदा कयो तीअं हींअर तहिड़ी तरह तव्हां असां वटि आया हो। बल ज़ाम तुम, पर तव्हां मां अक्सरियत इहो भाईंदा हो अलन नजल लकुम मोइदा, त असां पंहिंजो जेको वाइदो क़ुर में कोन कंदासीं, मौलवियुनि जूं ॻाल्हियूं आहिनि। हाणे सभिनी खे अहमालनामा हथनि में मिली विया, ऐं हाणे उन वक़्तु हुननि खे उहा लैंग्वेज जंहिंमें अहमालनामा उन जी कुदरत उन्हनि खे सम्झ अची वेंदी, सॼो पढ़ी वठंदा। पोइ चए थो वुधियल किताब, जॾहिं अहमालनामो रखियो वेंदो फ़त तरल मुजरिमीन, त जेके ॾोहारी हूंदा, जेके फेल थिया आहिनि, मुशफ़िकीन में माफ़ी, त उनखे ॾिसी ऐं ड्रिजंदा, प्या ड्रिजंदा ऐं ॾकंदा रोअंदा, यकूलून ऐं चवंदा या वईलतना, चवंदा त हाय हाय अरमान, माल हाज़ल किताब, हे केॾो एडवांस किताब आहे, ला युगादिर सगीरतूं वला कबीरतन इला असां, उहो नंढी नंढी ॻाल्हि बि हिन में असांजी लिखी अथसि त मां हुन माण्हू खे हीअं चयो, मां हीअ सोचियो, मां दिलि में हीअं कयो, यानी इहे शयूं बि अलाह साईं हिन किताब में लिखियूं आहिनि। वजिदू मां अमिलू हाज़िरनि, ऐं जेके कयूंसीं सभु हुन किताब में नज़र ईंदनि। वला यज़ुल्मु रब्बुक अहदा, अलाह ताला हिन में किताब में हुन जे अमलनि में का बि अहिड़ी शइ पंहिंजे तरफ़ां कोन विझंदो, न को ज़ुल्म कयो हूंदई। हे आहे सूरत अल कहफ। वरी अलाह पाक असांखे वठी थो हले वापसि, जॾहिं इंसान खे पैदा कयईं, चए थो त जॾहिं मूं आदम खे पैदा कयो त इस्कुलना लिल मलाइका तिस्जुदू ॾे आदम फसजदू इला इब्लीस, चए थो मलाइकनि खे चयमि आदम खे सजदो कयो। छो? छाकाणि त मलाइक बेसिकली रोबोट्स आहिनि, उहे सिर्फ़ु उहो कमु कनि था जेको अलाह हुननि खे प्रोग्राम करे ॾिनो आहे। लेकिन इंसान आदम हिकिड़ी अजीब मख़लूक़ात अलाह साईं पैदा कई आहे, सोचण वारी, सम्झण वारी, हा करण वारी, न करण वारी, माना हिन जो सॉफ्टवेयर फ्री सॉफ्टवेयर आहे इंसान खे। त ज़ाहिरत हिन खे एडवांस सॉफ्टवेयर हो त फ़रिश्तनि जो त लिमिटेड, त हिन करे चई तव्हां खां ई वधीक फज़ीलत वारा अथव, हिन खे तव्हां फज़ीलत जो सजदो कयो। अलाह सम्झी न पिया कनि, पर फज़ीलत जो सजदो, जीअं मिसाल तौरु हिकिड़ो अफ़सर ईंदो आहे त नंढो अफ़सर यस सर सलाम कंदो आहे न, इहो अफ़सरीअ जे लेवल जे करे। लेकिन फसजदू, सभिनी फ़रिश्तनि सजदो कयो, इला इब्लीस, इब्लीस जेको शैतान हो उन न कयो, छाकाणि त इन्हीअ खे बि फ्री विल पियल हुई, माना हू येस नो करण वारो हो। कान मिनल जिन, असल में नालो त शैतान पर असल आहे जिन, हे जेके शैतान जा छाड़ता सभु जिन आहिनि। फसक नाम रबी, अलाह जे हुकुम जी नाफ़रमानी कई। पोइ अलाह चए थो त पोइ इहो हिकिड़ो अलाह जो नाफ़रमान थियो। हाणे तव्हांजा इहे जिन तव्हां सां घुमनि था, तव्हांजे दिलि में विसविसा पियो थो विझे, अफ़ तत्तख़िज़ूनहू व ज़ुरियतहू औलिया मिन दूनी, पोइ तव्हां अहिड़नि खे इन जे ख़ानदान खे यार करे था वठो ऐं मूंखे छॾे था ॾियो। अलाह थो पुछे वहम लकुम अदुवन, हो तव्हांजो दुश्मन आहे, बेसली ज़ालिमीन बदिला, ऐं शैतान ज़ालिम लाइ पुछड़ो बदिलो आहे। अलाह चए थो पोइ तव्हां कहिड़ो ऑप्शन था अख़्तियार कयो? मां त तव्हांखे फ्री सॉफ्टवेयर ॾिनो आहे न, येस कयो या नो कयो, पोइ तव्हां हिन शैतान सां येस था कयो, इन चवणनि ते हलो था, तव्हांजे दिलि में विसविसो करे थो, बुरायूं कयो, ज़नाऊं कयो, चोरियूं कयो, इहो थो चवेव, इन ते हलो था, मूंखे तव्हां छॾे ॾिनो आहे। मां शतुम ख़ल्क़ समावात वल अर्द वला ख़ल्क़ अनफुसिम, चए थो इहे जेके जिन शैतान आहिनि इन जी हैसियत छा आहे? मां जॾहिं ज़मीन आसमान ठाहे त हुआ बि कोन, ऐं न को जॾहिं खेनि बनायमि तॾहिं बि हिननि खे ख़बर हुई त अलाह असांखे कीअं थो बनाए। वमा कुंत मुतख़िज़ल मुज़ल्लीन अदुदा, चए थो ऐं गुमराहनि खे अलाह चए थो मां मददगार कोन वठंदो आहियां। पोइ अलाह चए थो तव्हां हिते मूंसां शरीक मुक़ररु कया आहिनि ऐं चओ था त अलाह खां कमु कराए ॾींदा, जॾहिं आहे कोन, मां साह जी रग खां वेझो आहियां, सभु कुझु ॿुधां थो, तंहिंजे करे प्रॉपर्टी मुंहिंजी आहे, ॿई शर्त मां थो पूरा कयां, मूंखां घुरो कोन था, माना तव्हां मेंटल आहियो, चरिया हो, रिटार्डेड आहियो, तव्हां अहिड़े खां घुरो था जेको आवाज़ ई कोन थो ॿुधे। पोइ चए थो योम यकूल नादू शुरकायल लज़ीन ज़ाम तुम फदऊहुम, पोइ जंहिं ॾींहुं अलाह चवंदो त ए मुशरिको, अमां उन्हनि बुज़ुर्गनि पीरनि खे सॾियो जेके तव्हां हिते दुनिया मुंहिंजा शरीक कया आहिनि। पोइ छा कंदा? फदऊहुम, त सॾींदा,
ॾाढियूं रड़ियूं कंदा, फलम यस्तजीबू लहुम, त हुनखे वर्दी कोन ईंदा, छो त अलाह जा वली आहे, इहे त बुज़ुर्ग आहिनि, इहे त जन्नत में आहिनि। इन्हनि त कॾहिं चयो ई कोन हो माण्हुनि खे त तव्हां मूंखे सॾिजो। लतीफ़ चए थो ॾातार ॾुख कया पाणा मथे मङणे, मुंहुं दर छॾियो पिनी कोह ॿिया। हाणे उन जे दर ते माण्हू वेठा आहिनि, उहो पाण चई वियो आहे त अलाह खे ॾुख थो थिए त मुंहिंजे दर खे छॾे ॿियनि दरनि ते छो था वञो, छो जवाबु ॾींदा। पुराल मुजरिमून नार, पोइ इहे जेके ॾोहारी बाहि खे ॾिसंदा, पर ज़न्नू अनहुम मुआक़िब हुआ, ऐं पोइ हुननि खे यकीन थींदो त हाणे हिन में बाहि में घिड़ंदासीं, वलम यजिदू अनहा मसरिफ़ा, ऐं उतां मोटण जी भॼण जेको रस्तो ॾिसण में कोन ईंदनि। अलाह फरमाए थो लक़द सरफ़ना फ़ी हाज़ल क़ुरान लिन्नास मिन कुल मसलिन, अलाह साईं चए थो त मां त हिन क़ुरान में इंसाननि जे लाइ हर क़िस्म जी सिचुएशन खे कवर कयो आहे, हर शइ। लेकिन कानल इंसान अक्सई जदला, बाक़ी माण्हू पाण बेकार आहे, जहिड़ेकार आहे, क़ुरान खे पढ़े कोन थो, त अलाह साईं असीं छा कयूं, पोइ त बाहि मिलंदनि। हाणे जेको क़ुरान शरीफ़ आहे न, इन में आयत आयत क़ुरान जी अहिड़ी ठाहे नथी सघे, इन में मैथमेटिकल मॉडल आहे। मिसाल तौरु सॼे क़ुरान में दीन लफ़्ज़ दीन 28 दफ़ा आयो आहे, ऐं इस्लाम 86 दफ़ा आयो आहे। हाणे जे ॿिन्ही खे जोड़ था कयूं त 28 + 86 त टोटल 114, 114 क़ुरान जो आयतूं आहिनि। ॾिसो न मैथमेटिकल मॉडल कीअं आहे, दीन इस्लाम इन जो टोटल 114 जेको हिन सॼे क़ुरान जे आयतुनि जो तइदादु आहे। हाणे जेकॾहिं लफ़्ज़ दीन खे हिकिड़ो खटाईंदो या हिकिड़ो वधाईंदो त मॉडल टुटी थो पए। या ॿियो मिसाल आहे, सिर्फ़ु सूरे बकरा में अलाह जो नालो 50 दफ़ा आयो आहे, ऐं इन 50 खे जेकॾहिं फैक्टर कजनि त 25 + 25, ऐं इहे जेके 5 आहिनि इहे अलाह जा नाला आया आहिनि, अलाह, अल हई, अल क़यूम, अल अली, अलाह 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 क़यूम, अल अली अज़ीम। इहे 5 जेके आहिनि से इन जा आहिनि आयत जा टुकर। त हाणे जेको आहे सो इन में 5 अखर आहिनि। हाणे जेकॾहिं 5 खे पाण में ज़रब कजे जवाबु अचे थो 25, ऐं जेकॾहिं हिन में जोड़ थो कजे त एंसर अचे थो 10, 10 हिन में अखर आहिनि हिन आयत में। त हीउ मैथमेटिकल आहे न मॉडल, हे नथो चेंज थी सघे। तंहिंजे करे माण्हू चवंदा आहिनि त अलाह तो चैलेंज करे अहिड़ो क़ुरान ठाहे ॾेखारियो, क़ुरान त छा हिकिड़ी सूरत ठाहियो, त माण्हू सम्झनि था त हे अरबी जेकॾहिं ठाहे वियासीं अहिड़ी त माना इहो जेको आहे सो असां क़ुरान ठाहे, न टुपका, हे ज़ेरूं, हे ज़बरियूं, इहे बि पाण में इन्हनि जो रिलेशनशिप ॻंढियल आहे पाण में, त इहे बि त ठाहियो न। इहो कीअं था ठाहे सघो? दीन इस्लाम जेकॾहिं दीन 28 दफ़ा, इस्लाम 68 दफ़ा, त टोटल 114। इहो आयतूं आहिनि क़ुरान में 114, इहो लिंक थियल आहे हिननि सां। अॻु में अलाह अचे थो, अलाह साईं फरमाए थो वमा मन नास ऐं यूमिनू इज़ जाहुमुल हुदा, चए थो त पोइ हीअ जो हिदायत माण्हुनि ताईं आई आहे त ऐं माना इन खां अलाह खां ईमान आणणु, पंहिंजे पालणहार खां बख़्शिश घुरण खां हुननि खे कंहिं झलियो। इला ऐं तातियम सुनतुल अवलीन ऐं यातियम अज़ाब कुबला, बसि इन्हनि खे जेका पलीती लॻी आहे, जेका शुरूअ में अहिड़ा माण्हू आहे ओढ़ाई थी विया आहिनि, ऐं या वरी वटि साम्हूं अज़ाब पहुची वेंदो। कंहिं तव्हांखे हिन खे झलियो त क़ुरान ते न हलो। वमा नुरसिल मुरसलीन इला मुबशिरीन व मुंज़िरीन, असां जेके बि रसूल मोकिलिया आहिनि हे 2 ॻाल्हियूं कंदा त बाबा हे कंदव, हे नुक़सानु पवंदव, हे कंदव त तव्हांखे ख़ुशख़बरी मिलंदी। व युजादिल लज़ीन कफ़रू बिल बातिल, चरण चप वप सुकी आहिनि, लफ़्ज़ नथा निकिरनि। त चए थो बाक़ी काफ़र कूड़ो झगड़ो इन लाइ कंदा आहिनि त ले युद्ध हिज़ू बेल हक़, त हक़ खे थेड़ीनि, सच खे थेड़ीनि। वतख़ज़ू आयाती वमा उंज़ुरू हुज़वा, ऐं जेके क़ुरान जूं आयतूं आहिनि ऐं इन खे ठठोली करे वठनि, माना हक़ खे थेड़िन ऐं जेको बातिल खे अॻियां आणनि। पोइ अलाह चए थो वमन अज़लम, अल्लाहु अकबर, चए थो इन्हीअ खां वधीक नाहक़ हक़ न करण वारो ज़ालिम आहे मेमन ज़ुकिर बि आयात रबी फ़अरद अन्हा, जंहिंखे क़ुरान पढ़ी ॿुधाइजे ऐं ॾिनी तॾहिं बि मुंहुं मोड़े। व नसीअ मां क़दमत यदा, ऐं जेके बुरायूं ऐं बदमाशूं ऐं ठगियूं ऐं चोरियूं कयूं अथई उहो अलाह वटि रिकॉर्ड आहे, उहो विसरी थो वञेसि त इहो हिसाबु अलाह वटि आहे। इन्ना जअलना अला क़ुलूबिहिम अकिन्नतन, अलाह चए थो मां हिन जे दिलनि ते पलीती हणी छॾी आहे, ऐं यफ़क़हू जो ही सॼो सिस्टम खे सम्झ में कोन थो अचे। वफ़ी आज़ान में वकरा, कननि में ॼण का ॿूच पियल अथनि जो क़ुरान जो आवाज़ु हुन ताईं जी माना पहुचे नी कान थी। व इन तदुम इलल हुदा
फलन यहतदू इज़न अबदा, जॾहिं हिन जी दिलि ते पली थी, कननि में ॿूच अची वियो, त पोइ तव्हां हिननि खे क़ुर ॾसींदव त कॾहिं बि जेको आहे सिधी वाट ते कोन ईंदा। रब्बुकल गफ़ूर ज़ू रहमा। बाक़ी अलाह पाक बख़्शणहार ऐं ॿाझारो आहे। तंहिंजे करे चए थो मां ढेर थो ॾियां, चए थो लो युआख़िज़ुहुम बिमा कसबू, चए थो जेकॾहिं खेनि सननि बुछड़नि अमलनि जे करे पकड़ियां ल अजल लहुम अज़ाब, त अज़ाब तकिड़ो मोकिलियां ओॾी महिल जो ओॾी महिल। मिसाल त कूड़ हणे त ठक जो अचे फ़रिश्तो हणी पंहिंजो जेको थो ज़बान कटे वञेसि, मिसलनि थो चवां। बल लहुम मोइदुनि, पर इन लाइ हिकिड़ो टाइम फिक्स थियल आहे, अंजाम आहे। लई यजिदू मिन दूनी मोइला, ऐं अंजाम थियल आहे जो उन खां सवाइ का वाह कोन लहंदा। तंहिंजे करे अलाह फरमाए थो तिलकल कुरा, हे जेके ॻोठ ॾिसो पिया था, मोहन जो दड़ो ॾिसो था न, अहलक नाहुम, उन्हनि खे नास कयोसीं, लमा ज़लमू, छाकाणि त हिननि ज़ुल्म कयो, अलाह जे हुकमनि ते न हलिया। वजअलना लिमहलिकुम मोइदा, ऐं पोइ उन्हनि जे नास करण लाइ हिकिड़ो असां अंजाम मुक़ररु कयो। अॻिते रब साईं फरमाए थो ऐं सूरे कैफ़ में अॻिते अचूं था त मूसा अलैहिस्सलाम हिकिड़े नौजवान खे साण कयो ऐं अलाह ताला चयुसि त हिकिड़ो ॿियो बि इल्म वारो आहे, तूं उन सां मिल। सो इस्काल मूसा अल फ़ता, पंहिंजे नौजवान खे चई ला अब्र, चई पंधु पिया कंदासीं हता अबलुग मजमल बहरेन, उन्हनि जायुनि ते पहुचूं जिते ॿ दरिया पाण मिलनि था, ओ अमज़ी हुकुबा, बाक़ी भली न त बरियनि ताईं पंधु कंदासीं। हाणे उहा जाइ जेका आहे सा हिते ॾेखारियल आहे, मजमल बहरेन, ओही टुकरे थी हिते ॿ दरिया पाण में अची मिलनि था। ॿाहिरि आहे सचो या कूड़ मूंखे न आहे ख़बर। आख़िर छा थियो, जॾहिं उन ॿिनि दरियाहनि जे मिलण ते पहुता, फलम्मा बलगा मजमल बैनहुमा नसिया हूतमा फतख़ज़ऊ सबीलहू फिल बहर सरबा, त ओॾी महिल जेका खाधो खयो जंहिंमें फिश वग़ैरह मच्छी हुई, उहा उन्हनि खां उते भुल में रहिजी वई। उहा वरी जेको सो ट्रिप ॾेई ऐं जेरी थी उन दरिया में हली वई। हाणे उन छोकिरे शायदि ॾिठो, पर ओॾी महिल ख़्यालु न कयईं। फलमा जावज़ा काल फ़ता, पोइ जॾहिं अॻिते हलिया त पोइ नौजवान खे चयईं आतिना गदा न, चई भला खणी आ मंझंदि जो मानी ॾे, लक़द लकीना मिन सफ़र न हाज़ा नसबा, चई ॾाढो हिन सफ़र त असांखे ॾुखियो करे छॾियो आहे। त उहो नौजवान खे यादि अची थो वञे, काल अरई त इज़ अवईना इल सख़रत, चई उते जॾहिं उन पथर ते वेठा कोन हुआसीं, अनी नसीतुल हूत, उतां मूंखां मच्छी विसरी वई, वाह अंसानी इल शैतान, ऐं चए थो त इहो शैतान मूंखां विसारे छॾियो। अन अज़गुर, मां दिलि में चयो त मां ॾसियां पर मां न सघियुसि। वतख़ज़ू सबीलहू फिल बहर अजबा, पर छा थियो, उहा मच्छी ट्रिप ॾेई ऐं जेरी थी ऐं उन पाणीअ में हली वई। चई सॼी ॻाल्हि मुंहिंजे दिलि में हुई त मां ॾसियां, पर मूंखां शैतान विसारे छॾियो, ऐं हाणे तो ॻाल्हि कई आहे त मूंखे यादि आई आहे। चएसि थो हज़रत मूसा अलैहिस्सलाम कालिक ज़ालिक मां कुना न, अड़े बाबा इहा त जाइ हुई जिते असांखे पहुचणो हो। फरतदा अला, असां हल मोट पोइ ते उते था पहुचूं। ऐं पहिरें ॻोल्हींदा मोटिया, जीअं उते पहुता, फवजदा अब्दन मिन इबादना, उन्हनि खे हिकिड़ो मिलियो मुंहिंजो बानो, आतईना रहमतन इंदना, जंहिं ते असीं पंहिंजे तरफ़ां ॿाझ कई हुई, अल्लमनाहु मिन लदुना इल्मा, ऐं उन्हनि खे पंहिंजे तरफ़ां इल्मु सेखारियो उन शख़्स खे। मूसा अलैहिस्सलाम मिलियुसि, ख़ुशि थिया। काल लो मूसा हल अतबिउक अला अन तुअल्लिमनी मिम्मा उलिमत रुशदा, चई जेकॾहिं तूं चवीं त असां तव्हां सां गॾु हलूं, त जेको तोखे अलाह इल्मु ॾिनो आहे त हिदायत में छा उन मां मूंखे बि कुझु सेखारी। तंहिं ते हिन खे चवंदा इहो ख़िज़र अलैहिस्सलाम हो। काल इन्नक लन तस्तई मई सबरा, चई तूं मूंसां हल भली पर सबुरु कोन कंदे। छो त ॻाल्हि इहा आहे त अलाह ताला अलाए कहिड़ा सिस्टम थो हलाए, कॾहिं कॾहिं हिकिड़े माण्हूअ जो एक्सीडेंट थी थो वञे। हाणे इन जो सबबु छा आहे, नंढड़ा ॿार अथसि, उनजो छाजे लाइ एक्सीडेंट करायो अथई, छो मरी वियो आहे, अलाह खे ख़बर आहे।
हाणे असांखे त हिनजी ख़बर कान्हे का, तंहिंजे करे इन्हीअ ते असांखे तफ़्शीश करणु या अलाह साईं खे घटि वधि ॻाल्हाइण जी इंसानु पाण खे बचाए, हे सभु अलाह इहा ॻाल्हि थो सेखारे त चईसि बाबा तूं मूंसां हलंदे पर ॻाल्हियूं अहिड़ियूं पियूं थियूं थियनि जेके तूं करे कोन सघंदे, सबुरु न करे सघंदे। पर कैफ़ तस्वीर अला मां लम तोहित बि ख़ुबरा, चई तूं सबुरु कीअं कंदे जॾहिं तोखे ख़बर ई न आहे शयुनि जी। न त असां त चवंदासीं अलाह ज़ुल्म करे छॾियो, हे वीचारो हिकिड़ो कमाइण वारो मरियो, हाणे ॿ टे ॿार नियाणियूं घर में प्रॉपर्टी कान्हे, इहो किथां खाईंदा, माना ईअं असांखे वरी अलाह साईं जे ख़िलाफ़ु हिकिड़ो थोरो सो मवादत अची थो वञे। इहा ई ॻाल्हि हिते बि चए थो बाबा तव्हां मूंसां सबुरु न करे सघंदव छो त तोखे हिनजे बैकग्राउंड जी ख़बर न पवंदी। चईंसि न साईं न, काल स तज दुनी इनशा अलाह साबिरऊं, चई न न न न इनशा अलाह तूं मूंखे ॾिसंदे त मां ॻाल्हि खे सहंदो वेंदुसि, वला आयसी लक अमरा, ऐं तुंहिंजे हुकुम जी विच में इंटरफियर बि न कंदुसि, नाफ़रमानी बि न कंदुसि। चई ठीकु आहे, पर हाणे इहो आहे त जेको इहो प्रोसेस मां कंदुसि उनखे डिस्टर्ब न कंदे, याने काल फ इन नितब तनी। हलो काल वठूं था, ब्रेक वठूं था इनशा अलाह। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। सहरी टाइम में आहियां इंजीनियर शफ़ीअत लाखो। तव्हांखे मां अलाह जे क़ुरान जा मज़ेदार माना करे ॿुधायां थो, जंहिंमें तव्हांजे दिलि खे सुकून अचे थो ऐं तव्हां लर्न था कयो। छाकाणि हीअ जेके क़ुरान जूं ॻाल्हियूं आहिनि इन खे तव्हां हाणोके हालात ते खणी अचो, जेके मां बि कोशिशि कयां थो। त हाणे हिकिड़े शख़्स सां हज़रत मूसा अलैहिस्सलाम वञे थो त चएसि थो तूं जेके कमु कंदे मां ॾिसण थो चाहियां। चई तूं कोन सम्झी सघंदे, छो त के शयूं अहिड़ियूं अलाह जूं आहिनि जेको अलाह खे ख़बर आहे। तूं मूंसां गॾु मिसाल त मां मिसाल ॾिनो हिकिड़ो तव्हांखे त हिकिड़ो घर जो पालींदड़ मर्द आहे, एक्सीडेंट में मरी थो वञे, पोयां प्रॉपर्टी बि कान्हे, ॿार नंढड़ा अथसि, ज़ाल यतीम थी था वञनि, त असां त चवंदासीं यार अलाह छा करे छॾियो। हाणे हिनजे बैकग्राउंड जी असांखे ख़बर कान्हे का, त अलाह हिते असांखे सेखारे थो त तव्हांखे बैकग्राउंड जी ख़बर न आहे, तंहिंजे करे तव्हांखे सबुरु करिणो आहे ऐं अलाह लाइ बदगुमानी न पैदा कयो। हे सॼो किसो इन ते अचे थो त मूसा अलैहिस्सलाम चयुसि मां तोसां गॾु हलां थो, ॾिसां तूं कहिड़ा कम थो करीं। ऐं ख़बर न आहे त हे जेको ख़िज़र हो, फ़रिश्तो हो, इहे कम त केरु कंदो हूंदो न। त चई तूं उते मूंसां सबुरु न कंदे, चई मां कंदुसि, चई पोइ विच में न ॻाल्हाइजांइ उनजे दौरान। चई ठीकु आहे। त चएसि थो काल फ़ नितब तनी, चई हाणे भला गॾु मूंसां संगत करीं थो, फला तसली अन शयुनि, कंहिं बि सुवाल जो न पुछजांइ मूंखां ओॾी महिल हता ओहदिस लक मिनहू ज़िक्र आहे, जॾहिं उहो इवेंट थी वेंदो पोइ वरी मां वेही तोखे सम्झाईंदुसि त इहो छा हो, छो त अलाह जो तोखे मोकिलियो आहे त ॿ टे केस तोखे मां करायां थो। फन तलक आहे, पोइ गॾु हलणु लॻा। पोइ वरी उहो दरिया क्रास करिणो आहिनि, हता इज़ा रक़िबा फ़ी सफ़ीनत, पोइ उहो किराए ते ॿेड़ियूं हलनि पियूं त उहो दरिया टिपाइण जे लाइ ॿेड़ीअ ते वेठा। जॾहिं ॿाहिरि लहण वारो हो त हिन छा कयो जो हुन ॿेड़ीअ में हिन हणी टुंग करे छॾियईं, त ॿेड़ी वञी हेठि वेठी। त मूसा अलैहिस्सलाम ॾिठो हाणे इहो हिकिड़ो वाक़ियो थियो आहे। हाणे मूसा अलैहिस्सलाम त हिनजी एक्सप्लेनेशन त चईंसि न घुरिजांइ पुछजांइ उन वक़्तु, पर मुड़ी कोन सघियो। चएसि थो काल अख़रक ताले तोगरे कहला, चई वाह वाह, हिननि हिकिड़ो असांखे खणी हलियो आहे, वरी तो हुनखे ॿेड़ीअ में सोराख़ कयो त छा हिनखे ॿोड़ींदे छा ॿेड़ीअ वारनि खे, लक जे त शइ इमरा, इहे त अढंगो तो कमु कयो आहे। चई तो छा कयो, ॿेड़ी कीअं हुनजी तो पंहिंजो टूंग कयो आहे। त उहो चएसि थो काल अलम अकुल इन लन तस्तई मई सबरा, चई मूं तोखे सम्झायो ई अलाह जा कम आहिनि, तंहिंजे करे ज़ाहिरी तौरु तव्हां हिनखे न सम्झी सघंदो। मूं तोखे चयो हो त तूं मूंसां सबुरु न करे सघंदे। त मूंसां वाइदो यादि अचे, चई बसि 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 काला तो आख़िज़नी बीमा नसी, चई बसि हाणे पकड़ न कर, मूंखां ॻाल्हि विसरी वई। वला तुर हिकिनी में अमरी उसरा, ऐं मुंहिंजे कम में मूं ते सख़्ती न विझ, मां रुगो तोखे फॉलो करणु आयो आहियां, त ॾिसां तूं छा थो करीं, मूंखे अलाह मोकिलियो आहे त ॾिस कम कीअं था थियनि। फन तलक आहे, वरी हलणु लॻा। हता इज़ा लकिया ग़ुलामनि, अॻियां विया त हिकिड़ो नौजवान हिकिड़ो छोकिरो हुननि खे मिलियो, फ़क़तलो हणी हुनखे क़तलु करे छॾियईं। त मूसा वरी बिगड़ी वियो अलैहिस्सलाम, काल क़तल त नफ़्सन ज़कियतनि, चए बेगुनाह जीअ खे तो क़तलु कयो आहे, लक जी त शइ नुकरा, हे ॾाढो ख़राबु कमु कई, बग़ैर ॾोह जे छा कई हिन छोकिरे खे मारे छॾियईं। चई ॾिठई काल अलम अकुल लक इन लन तस्तई मई सबरा, मूं तोखे चयो ही अलाह जा कम आहिनि, तूं हुन ते सबुरु न करे सघंदे।
पोइ मूसा अलैहिस्सलाम ठीकु आहे, मूंखां 2 दफ़ा ग़लती थी आहे, काल इंसाल तुक अनशइन बाधा, पर जेकॾहिं वरी मां इहा ग़लती कयां फला तुसाबनी, बसि पोइ मां तोखे छॾे ॾींदुसि, मां अॻिते तोसां न हलंदुसि। माना टियों दफ़ो कद बलक़्त मिन लुदनी उज़रा, मुंहिंजे पोरां हाणे उज़ुर जेको हद ते पहुची वियो। फन तलका, अॻिते विया, हता इज़ा अतिया अहलिल करियत, हिकिड़े ॻोठ में पहुता, तिस्तता अमा अहलहा, त हिननि खां खाधो घुरियऊं, फ अबऊ ऐं युज़ीफ़ू हुमा, त चऊं असां हिते महिमान खे मानी कोन खाराईंदा। वजदा फ़िया जिदारई युरीद यन कज़त, उते हिकिड़ी भिती जेका किरण वारी, सो मूसा अलैहिस्सलाम खे चई त अलिया गारो ठाहे ते हिन भित खे सिधो कयो। मूसा अलैहिस्सलाम कोन पुछियुसि, सॼी भित ठाहे छॾी। थकिजी जॾहिं वेठो त मानी बि कान हन, त इन ते हू लॉजिकल मूसा अलैहिस्सलाम क्वेश्चन चए थो, काल लव शेत लतख़ज़ हले अजरा, चई भला घटि में घटि इन मज़ूरी त वठी आ न, हाणे मज़ूरी वठंदे त कुझु कयूं। त इहो टियों सुवाल करे पोइ थो चएसि ख़िज़र आहे या फ़रिश्तो आहे, काल हाज़ा फ़िराक बैनी व बैनिक, चई हाणे तूं मूंसां गॾु न हली सघंदे, ऐं अलाह जा कम थियनि पिए था। स उन बेको बिमा बिताबीद मां लम तस्ती अलाई सबरा, बाक़ी हाणे तोखे मां ॿुधायां थो त इहे शयूं अलाह साईं छो कयूं। नंबर 1, अम सफ़ीनत, जेका ॿेड़ी मूं ऐब कई, कानतिल मसाकीन, इहे मिसकीन जी ॿेड़ी हुई, फ़यामलून फिल बहर, इहे मज़ूरी कंदा हुआ ॿेड़ीअ सां दरिया में, फ़अरतुन अईबा, मां इन खे ऐबदार कयो टुंग करे, छो वकान वराहूं मलकुई या ख़ुज़ कुल सफ़ीन ग़सबा, पोयां बादशाह अचे पियो जेको सभु ॿेड़ियूं कब्ज़ा पियो करे, छाकाणि त हुनखे लड़ाई लाइ खपनि पई। हाणे सुभान अल्लाह, माना कॾहिं कॾहिं अलाह साईं का तकलीफ़ या का शइ कंदो आहे जो पोयां बैकग्राउंड हूंदो आहे, त असांखे त हर हाल में अलाह जो शुकुरु कजे। हाणे हो अलाह हिननि सां राज़ी हो, पोयां बादशाह थो अचे पिए थो, ॿेड़ियूं पिए थो फुरे माण्हुनि खां लड़ाईअ जे लाइ, ईअं कंदा आहिनि न गवर्नमेंट में, जॾहिं हिते लड़ाई थींदी त तव्हांखां गाॾियूं बि फुरींदा फौजी, त ॻाल्हि आहे त हुनखे ऐब कई त जीअं बची वञनि। वरी चए थो अमल ग़ुलाम, जेको छोकिरो ॿार हो उनखे मूं क़तलु कयो, कान अबूहू मोमिनीन, इन्हनि जा माउ पीउ मोमिन हुआ। माना इन जो मतिलबु इहो आहे त जॾहिं ॿारु ॼाओ हो त उन वक़्तु जो माउ पीउ ईमान वारा कोन हुआ या ग़लति कमु कंदा हुआ, पोइ अलाह हुनखे हिदायत ॾिनी त हाणे ॿारु त पैदा थी चुको आहे। हाणे ज़ाहिर आहे त जेको माण्हू अलाह जे दीन खे छॾे थो, रुश्वतूं खाए थो, तुंहिंजो औलाद हुनखे ॾाढो परेशान कंदो, ऐं पछाड़ीअ में जेको आहे सो अलाए छा कंदो हुननि सां। लेकिन जॾहिं हुननि में ईमान अची वियो त अलाह ताला उहो ॿार वारी स्कीम खे रिटर्न थो करे। यानी छा थियो, अलाह थो फरमाए त इन जो माउ पीउ मोमिनो व ख़शईना ऐं युरह क़ौमा तोग़यान कुफ़रा, त इहो जेको सो कुफ़ुर ऐं नाफ़रमानी करे ॿिन्ही खे तंग कंदो हुयो छोकिरो। फ़अरदना ऐं इहो बदल हुमा रब हुमा ख़ैरन मिनहू ज़कात अक़रब रमा, त इहो ॿारु माराए असां हुनखे वरी ॿियो ॿारु ॾिनो जेको हिननि सां चङो बदिलो सुठाई जे करे बाज करे हिन सां हलंदो। तंहिंजे करे कॾहिं कॾहिं ईअं बि थी थो वञे, तंहिंजे करे जेकॾहिं असां दीन ते हलूं त अलाह असांजी मदद कंदो। हाणे बाक़ी जेका मां भित खई आहियां, चए थो अमल जिदार फ़काले ग़ुलामैन यतीमैन फिल मदीना, चए थो इहा जेका दीवार हुई सा उन घर जो हिसो हुई जेके 2 यतीम जेके उन शहर में रहंदा हुआ। वकान तहतू कंज़ुल लहुमा, इन जे पाड़ में पैसा रखियल हुआ, कुझु ख़ज़ानो। वकान अबू हुमा सालिया, इन्हनि जो पीउ नेक शख़्स हो। सुभान अल्लाह, भारो नेक थियण जे करे अलाह तव्हांजे औलाद जी हिफ़ाज़त थो करे। त हुन ॿार नंढा ॼावसि, हुन भित जे पाड़ में हेठि करे ऐं उहो का पेती रखी या पैसा रखिया ऐं वरी बंदि करे छॾियईं। ऐं जे थी उहा छित किरे, भित किरे त माण्हू खणी वेंदा। त अॻिते ॿुधो, अराद रबुक, तंहिंजे करे तुंहिंजे रब इहो फ़ैसिलो कयो, ऐं यबलुगा अशुद्ध हुमा, त इहे जॾहिं जवान थियनि ताक़त अचे ॿारनि खे, पोइ यस्तख़रिजा कंज़ हुमा, त पंहिंजो इहो खज़ानो कढनि, रहमतन मिन रबिक, इहो रहमत रब जी रहमत आहे।
तंहिंजे करे असीं चऊं था असां नेक थींदासीं, पंज निमाज़ पढ़ंदासीं, ॿार कोन रुलंदा, अलाह हुनजी मदद कंदो, बशर्ती की तव्हां शिरक न कयो हुजे, अलाह सां तव्हां गॾियल हुजो। चए थो वमा फालतू अन अमरी, चए थो इहे जेके मूं कम कया आहिनि मुंहिंजी पंहिंजी राय न आहे, न को मुंहिंजी डिसीशन आहे। ज़ालिक तावील, इहा आहे हिन जी एक्सप्लेनेशन, मालम तस्ते अलाई सब्र, जे सब्र न करे सघे। हाणे असांखे अलाह ताला इन्हनि वाक़िअनि ते सब्र करण जी तौफ़ीक़ ॾिए त इन्हनि शयुनि खे, अहिड़े क़िस्म जी शयुनि खे ॾिसी असां अलाह जे लाइ दिलि में को सुवाल या मेर न आणियूं, अलाह सां हर वक़्तु राज़ी हुजऊं, हर हाल में राज़ी हुजऊं, ऐं ईअं चऊं त जेको थियो आहे अलाह जे मर्ज़ी जो थियो आहे, इन में बि अलाह जी का भलाई हूंदी। इहो आहे मुस्लमान जो एटीट्यूड। वरी अॻिते अचे थो, यसलूनक अनिल ज़िलकरनैन कुल स अतलू अलैकुम मिन्हु ज़िक्रा। हाणे ज़ुल्करनैन कहिड़ी शइ हुई, को इहो बि ईअं ई हिकिड़ो जेको हो सो अलाह वारो हो, ऐं व इन्ना मकन्ना लहू फिल अर्द, ऐं उन खे असां हिन दुनिया में काफ़ी पावर ॾिनो, व आतैना मिन कुल शइन सबबा, ऐं पोइ सोल्यूशन जे लाइ हुन वटि सभु रिसोर्सिस असां हिननि खे ॾिना। फतब सबबा, पोइ उन्हनि मां उन सभु उन जे सबबनि ते हलियो, माना हुनखे का सुवारी ॾिनई, उॾामे पियो या कहिड़ी शइ हुअसि। हता इज़ा बलग मग़रिब शम्स, ऐं उन जाइ ते पहुतो जिते अॻियां वॾो समुंड हुजे ऐं जेको सिजु सो उन समुंड में वञे पियो। पोइ वजद ईंदा क़ौमनि, उते हिकिड़ी क़ौम हुई, उन्हनि चयो हिनखे कुलना या ज़ुल्करनैन, असां चए थो उनखे चयो त हीअ क़ौम जेका आहे न सा सुधरियल कान्हे, इमान तुअज़िब व इमान ततख़ी हुस्ना, त तूं हिननि खे सुधारे सघीं थो सुधार, सज़ा ॾियणी अथई त सज़ा ॾींदी। त उते हुन ऐलान वञी कयो, काल अम्मा मन ज़लम फसौफ़ नुअज़िबहू, चए थो हाणे तव्हां ठगियूं छॾियो, चोरियूं छॾियो, ज़ुल्म छॾियो, जेको इहो कंदो उन खे असीं सज़ा ॾींदासीं। त इहा सज़ा इस्लाम में बि आहे, हथु कटण वारी सज़ा, संसार करण वारी सज़ा, जेल में विझण वारी सज़ा आहिनि न। त हुन बि इहा ॻाल्हि ऐलान कयो, ऐं सुम युरद इला रब्बी फयुअज़िबहू अज़ाबन नुकरा, ऐं पोइ वरी इहे जेको बुरायूं करे थो हिते बि ॾींदुसि, पर आख़िरत में वरी अलाह हुनखे सज़ा ॾींदो। व अम्मा मन आमन, पर जेको ईमान आणींदो, व अमिल सालिहन, नेक कमु कंदो, फलहू जज़ाउल हुस्ना, त पोइ हुनखे चङो बदिलो मिलंदो, वस नक़ूल लहू मिन अमरिना युसरा, ऐं पोइ मां उनखे बि सवलाई सां हलाईंदुसि, नरम रवैयो रखंदुसि अहिड़े नेक माण्हूअ लाइ। पोइ वरी इहो उते ऑडर करे उन इलाइक़े में, सुम अतबा सबा, वरी अॻिते वियो, हता इज़ा बलग मतिल अल शम्स, वरी अहिड़ी जाइ ते पहुतो जितां सिजु ॼणो की निकिरे पियो पहाड़नि मां। वजदा ततलो अला क़ौमिन, ऐं उते जेका क़ौम हुई, लम नजअल लहुम मिन दूनिही सितरा, त उन्हनि वटि का ओट कान हुई। ऐं कज़ालिक क़द अहतना बिमा लदी ख़ुबरा, बेशक असां वटि उन जी सारी ख़बर आहे, यानी इहो जेको किसो आहे। वरी अॻिते वियो, सुमत बसब हता इज़ा बलग बैन सदइन, त ॿ पहाड़ हा उन जे विच में रस्तो हो। वजद मिन दून हिमा क़ौमन ला यकादून यफ़क़हून क़ौला, ऐं जेका क़ौम हुई उहा अलाए कहिड़ी ॿोलीअ जो ॻाल्हि सम्झनि ई कोन पिया। उन चयो इन कालू या ज़ुल्करनैन याजूज माजूज मुफ़्सिदून फ़िल अर्ज़, चई हिन जेका लंघ आहे न, एॾां का पहाड़ी माण्हू अचनि था जंहिंखे याजूज तंग था कनि, फ़साद करे था वञनि, असांजा टपड़ खणी था वञनि। हल नजल लक ख़र्जनि, असां तुंहिंजी हेल्प करण लाइ तयारु आहियूं, अला तजल बईना बेदुम सदा, इन इहा जेका विथी आहे इहा त का भितणी असांखे बंदि करे ॾे। चई ठीकु आहे, काल मां मकनी फी रबी, जेका मूंखे अलाह सघ ॾिनी आहे बहितरीनु, ख़ैरुनि फ़अइनूनी बि क़ुवतिन, तंहिंजे करे हाणे थोरो मूंखे मेन पावर ॾियो, अजल बेनकुम बेनहुम रद मां, त मां तव्हांखे इहा भित हणी थो ॾियां। चई त आतूनी ज़ुबरल हदीद, वञो लोह जा टुकर खणी अचो। पोइ वरी हता इज़ा सावा बेन सदफ़ आहिनि, ढेर करे ऐं हुनखे बाहि ॾिनी, काल उनफुकू, चई बाहि ॾियोसि। हता इज़ा जालऊ नारा, जॾहिं उहो तपी वियो, काल आतूनी उफ़रे गले केतिरा, चई वरी ट्रामो खणी अचो त इन जे मथां कयां।
पोइ छा थियो आहे, जेका भिति ठही वई, हे जेको हिन हिकिड़ो स्केच कढियो अथनि, हे जेको इहो आहे ॿिनि वादियुनि जे विच में, इहा ई भित आहे। त कॉन्सेप्ट लाइ मूं तव्हांखे इहो नक्शो ॾेखारियां थो। त पोइ छा थियो त जॾहिं उहा ठही वई त पोइ जहिड़ो फमस्तताऊ ऐं यज़रू, पोइ इहा याजूज माजूज उन चढ़ी बि न पिए सघिया, वमस्तताऊ लक न कोन में टुंगो करे पिए सघिया। ऐं इहो करण खां पोइ चए थो काल हाज़ा रहमतुन मिन रबी, चई मुंहिंजे पालणहार जी इहा रहमत आहे। फ़ैज़ा जा वाद रबी, बाक़ी जॾहिं क़यामत थींदी जा लहू दका, त इहा हिन खे टोड़े छॾींदो। वकान वाद रबी हक़ आहे, अलाह जो वाइदो सचो आहे। उन खां पोइ चए थो त अलाह साईं फरमाए थो त तरकना बादूं योमज़ी यमूज फी बाद, पोइ जंहिं ॾींहुं क़यामत उन ॾींहुं असां हिनखे छॾे ॾींदासीं, जे हिक ॿिए ते तिरकंदा ईंदा ऐं सूर फूकियो वेंदो, पोइ उन्हनि ॿिड़िनी खे गॾु कंदासीं। ऐं उन ॾींहुं अर्ज़ना जहन्नम योमज़िन लिल काफ़ी अर्ज़ा, काफ़रनि खे दोज़ख आॾो जमा कंदासीं त जीअं आॾो कजेनि। बाक़ी अल्लज़ी कानत अयुनहुम फी ग़िताइन ज़िक्री, बाक़ी जेके अलाह चए थो हिन खां इन जे अखियुनि ते ठपो लॻो पियो आहे, पर्दा अथनि, वकानू ला यस्तयूं समाज जो ॿुधी बि नथा सघनि। माना हिकिड़ा माण्हू हिन क़ुर खे ॿुधनि कोन था, ॼण कननि ते जेको आहे सो को बूच अथनि, तंहिंजे करे जेको आहे सो करे कोन था सघनि। अफ़ हसिब लज़ीन कफ़रू, बाक़ी छा काफ़र अञा सम्झनि था, ऐं यतख़िज़ू इबादी मिन दूनी औलिया, त मूंखां सवाइ मुंहिंजे ॿाननि खे जेको सो बुज़ुर्ग करे वठंदा, याने शिरक कंदा मुंहिंजे ॿाननि खे कनि। लफ़्ज़ी तर्जुमो त मां पढ़ां थो, थोरी सिंधी अथसि ॾुखी, त जो काफ़र अञा पाण खे सज़ा जोॻो न भायो आहे, छा जो मूंखां सवाइ मुंहिंजे ॿाननि खे दोस्त वरितो अथनि। माना सम्झनि था त कारसाज़ इहे आहिनि, असां काफ़रनि जे रहण लाइ दोज़ख तयारु कई आहे। कुल हल नुनब्बिउकुम बि अक्सरिन अमाला, हे पैगंबर ॿुधाईं त असीं तव्हांखे ॿुधायूं त तव्हांजे अमलनि में सभिनी खां नुक़सानदह ऐं खसारे वारा अमल कहिड़ा आहिनि। कहिड़ो वधि में वधि खसारे वारो आहे, उहा अल्लज़ीन ज़ल सयूं फ़िल हयात दुनिया वहुम यहसबून अन्नहुम यूसिन सुना, जीअं उहो आहे जो तव्हां सम्झो पिया त मां नेक कमु थो कयां दुनिया में, मां वॾो नेक कई, मां वॾो सवाबु थो कमायां, लेकिन आख़िरत में उहो चटु थी वेंदुसि त अलाह चवंदो इहो क़बूल ई न आहे मूंखे। हाणे ॿुधायो न, इहो आहे ॾुखे में नुक़सानदह। हिकिड़ो माण्हू शिरक वेठो करे, वरी साईं देगियूं पियो थो हुन ते चाढ़े, वरी हीअं थो करे, वरी फलाण थो करे, अलाए छा छा थो करे, चए थो ॾाढो सवाबु कमायो अथमि, ऐं आख़िरत में टको बि कोन मिलंदो। इहो आहे नुक़सान वारो कमु। कुल हल नुनब्बिउकुम बि अक्सरिन अमाला, चओ तव्हांखे न ॾसियूं त सभ खां नुक़सान ऐं खसारे वारा अमल कया। अल्लज़ीन, उहे आहिनि ज़ल सयूं फ़िल हयात दुनिया, जो हुननि जूं जेके कोशिशूं नेकियूं कयनि, जेके कोशिशूं कयनि, वहुम यहसबून, सम्झनि पिया त असां को नेक कमु था कयूं, पर पछाड़ी में ख़बर पई त नेक कम कोन हुआ। उलाइक लज़ीन कफ़रू बि आयत रबिहिम व लिकाही, ऐं उहे ई आहिनि जेके हिन क़ुर खे यकीन कोन था रखनि ऐं आख़िरत खे जे बारे में मिलण जो इनकार कयो अथनि। हाबितत अमालहुम, पोइ सननि कमाई चट थी वई। फला नुकीम लहुम योमल क़यामत वज़ना, क़यामत ॾींहुं उनजी का तोर कान थींदी, वज़न में तारा जी बि न लॻंदी। ज़ालिक जज़ाउहुम जहन्नम, इन्हनि सबबा जो कुफ़ुर कयूं त इन्हनि जो जहन्नम जेको सज़ा आहे। ऐं वतख़ज़ु आयाति रुसली हुज़वा, जो हिन क़ुर खे ऐं मुंहिंजे पैगम्बरनि जे सुन्नत खे या हुन जे हदीसुनि खे मश्करी करे वरितऊं। इन लज़ीन आमनू व आमिलु सालिहात, बाक़ी जिन ईमान आंदो आहे, नेक अमल कनि था, कानत लहुम जन्नातुल फिरदौस नुज़ुला, त उन्हनि जी जाइ जन्नतुल फिरदौस में जेका वेझी कई वई आहे। ख़ालिदीन फ़िया, हमेशह रहंदा, ला यबून अना हिवला, ओॾां कॾहिं निकिरण जो सोचींदा बि कोन। बाक़ी अलाह चए थो त हाणे तव्हां मुंहिंजी बादशाही केॾी आहे, चए थो लो कान अल बहर मिदादन ले कलमात रबी, चए थो जेकॾहिं सॼो समुंड मसु थी वञे त अलाह जा शयूं लिखूं, ले नफ़िद अल बहर क़बलन तनफ़द कलमात रबी, त समुंडनि जी मसु ख़तमु थी वेंदी, अलाह जेके काइनात ठाही आहे उहा तव्हां उन जी डिस्क्रिप्शन लिखी कोन था सघो। वलो जे ना बि मिसरी मदर, चाहे अहिड़ा ॿिया बि समुंड आणियो, एॾी अलाह जी वॾी काइनात आहे। सुभान अल्लाह। बाक़ी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तव्हां माण्हुनि खे चओ, कुल इन्नमा अना बशरुन मिसलुकुम, त मां तव्हां जहिड़ी आहियां, मके में ॼाओ आहियां, मुंहिंजो पीउ हो, मुंहिंजी माउ हुई, उन माउ जे पेट मां निकितो आहियां, मां तव्हां जहिड़ो इंसानु आहियां, मां फ़रिश्तो कोन आहियां, न को मां को नूर आहियां। ऐं हर जेके बि नबी आया आहिनि सभई ईअं आहिनि, लेकिन माण्हुनि हज़रत ईसा खे चयो त न ही नूर आहे, अलाह जो पुटु आहे,
अलाह जो पुटु त नूर ई हूंदो न। वरी हिंदुनि ॾे जेके पैगंबर आहिनि सभिनी खे चवनि था त न ख़ुदि भॻवानु हेठि लही आयो आहे, ऐं काॾे वञिजे। कुल इन मां अना बशरुन मिसलुकुम, तंहिंजे करे इस्लाम इन शइ खे फुल स्टॉप ॾेई छॾियो आहे। चओ त अव्हां जहिड़ो ई माण्हू आहियां, पर फ़र्क़ु छा आहे, यूहा इलही मूं ॾांहुं वही आई आहे, इन मां इलाहुकुम इलाहु आहे, जंहिंमें मूंखे चयो वियो आहे त मां तव्हांखे ॿुधायां त रब हिकिड़ो ई आहे, तव्हांजो अलाह हिकु आहे जंहिं काइनात ठाही आहे। असीं सभु उन जा मख़लूक आहियूं, असीं सभु उन जा बाना आहियूं, इंक्लूडिंग अलाह जो रसूल। इहो थो सेखारे। तंहिंजे करे जेकॾहिं इहे हिंदू भाउर इहे जेके अवतार जूं रखियो वेठा आहिनि, चवंदा त भॻवानु न आहे, इहे नबी हूंदा, अलाह खे हेठि लही अचण जी ज़रूरत ई कान्हे का। हू त ज़बान से कुन फयकून चए थो, थी थो पवे, हेठि छाजे लाइ ईंदो। फमन कान यरजू लिका रबही, चए थो त जेकॾहिं केरु चाहे थो त पंहिंजे रब सां मिले, अलाह सां मिलणु हर कंहिंजे वस जी ॻाल्हि कोन्हे। जहनमी कोन ॾिसंदा अलाह खे, लेकिन जन्नत वारनि सां अलाह मुलाक़ात कंदो। सुभान अलाह, छा उहो ॾींहुं हूंदो, अलाह करे त असां सभिनी खे इहो नसीब थिए। चए थो फमन कान यरजू लिका रबही, जेको पंहिंजे पालनहार मिलण जी उमेदु रखे त उनखे छा कजे, फल यामल अमलन सालिहन, त उनखे जुगाए त चङा कम करे, भला युशरिक बि इबादत रबी अहदा, अलाह जी इबादत में कंहिंखे हिक सां बि शिरक न करे, ख़ुदा खे मञो, अलाह खे मञो, सभु कुझु अलाह खां घुरो, हीअं हथ खणी घुरो। छो त जेको घुरणु आहे उनखे अरबीअ में चइबो आहे, छा चइबो आहे, दुआ। ऐं जेको निमाज़ूं पढ़ूं था इनखे चइबी आहे इबादत। लेकिन नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया दुआ मुख़्ल इबादा, हीउ जेको दुआ आहे इन सभिनी इबादतुनि जो मुख माना सरताज आहे। अस्सलाम वालेकुम। सहरी टाइम में आऊं आहियां शफ़ी अहमद लाखो। अलाह जे क़ुर जी ॻाल्हि हले पई त अलाह ताला असांखे हिन क़ुर पाक जेको हींअर असीं कयूं था, राति जो टाइम आहे, रमज़ान जी राति आहे, अलाह असांखे सम्झा था फरमाए, सम्झी वञो। बिस्मिल्लाह रहमान रहीम। रब साईं फरमाए थो, आख़िरी आयत आहे सूरह अल कहफ़ जी, जंहिंमें समरी थो बयानु करे। चए थो फमन कान यरजू लिका रबही, जेकॾहिं तव्हां इहो प्लानिंग कई आहे त अलाह तव्हां सां मिले, तव्हां ॾे ॾिसे, तव्हां सां ॻाल्हाए, केॾो वॾो दर्जो आहे भई, हेॾी काइनात खे ठाहिण वारो जेकॾहिं माण्हूअ सां मिले। चए थो जेकॾहिं तव्हांखे इन जी उमेदु आहे, उमेदु रखो था त छा करणु खपे तव्हांखे, फल यामल अमलन सालिहन, त नेक थियो, नेक अमल कयो, पैसनि जो ढेरो करे न रखो, ग़रीबनि खे ॾियो, उन्हनि खे कणक वठी ॾियो, उन्हनि जो अमल कयो, उन्हनि खे खाधो वठी ॾियो, औलाद खे भली विरास ॾियो, पर पर्सनल प्रॉपर्टी खपाए पोइ मरिजो। इहो आहे फल यामल अमलन सालिहन, अकाउंट न छॾे मरो। बाक़ी जेको औलाद खे ॾियणी आहे ॾियो, उन्हनि खे पेरनि ते बीहारियो। भला युशरिक बि इबादत रबी अहदा, पर अहम शइ आहे त अलाह सां कंहिंखे शरीक न कयो त मां मोल खां घुरंदसि, उहो मुंहिंजो कमु कंदो, या फलाणे खे सॾींदुसि। सभु अलाह, ला इलाहा इल्लल्लाह, माना सभु कमु अलाह अकेलो करे थो, सॼी प्रॉपर्टी हुनजी आहे, ऐं हू तव्हां जॾहिं ॻाल्हायो था त ॿुधे थो। बल्कि चए थो जेको दिलि में सोचियो था मां उहो ॿुधां थो। भली तव्हां हीअं दुआ न करो, को दिलि में सोचियो तॾहिं ॿुधे थो। चए थो इहे ॿ शयूं कंदव त पोइ इहा नियत रखो त पोइ अलाह तव्हां सां ॻाल्हाईंदो, अलाह तव्हां मुलाक़ात कंदो। बिस्मिल्लाह रहमान रहीम। काफ़ हा या ऐन सौद, ज़िक्र रहमत रबिक अब्दहू ज़करिया। हाणे वरी अलाह ॿियो किसो थो ॿुधाए ज़करिया अलैहिस्सलाम जो, जेको अलाह जो नबी हो, त अलाह जी रहमत जेका हिन बाने ते थी उन जो ॾिसे थो। इन मां बि असांजे लाइ सबक़ ॾाढा सिखणा आहिनि। वइज़ नादा रब्बहू निदान ख़फ़िया, माना दिलि में पे दुआ घुरी। सुभान अल्लाह, ज़करिया दिलि में दुआ पई घुरी। छा थो चए? चए थो काल रबी इनी वहनल अज़्म मिनी वश्तल रॉस शैबा। चई अलाह से हाणे त मां पोहिड़ो थी वियो आहियां, हॾा बि कमज़ोर थी विया आहिनि, ॾाढ़ी ऐं मथो सफ़ा अछो थी वियो आहे, पर वलम अकुन बि दुआ के रबी शकिया, बाक़ी मां
हिन उमिरि में बि तोखां ई थो घुरां ऐं मां तो मां नाउमीद न आहियां त तूं ज़रूरु ॿुधी थो को न को एक्शन कंदे हूंदे, को एक्शन तुंहिंजो ज़ाहिर थिए थो, को एक्शन तुंहिंजो ख़फ़ी हूंदो आहे। हाणे अर्ज़ु इहो आहे, चए थो इन्नी ख़फ़्त मवालीअ में वराई वकानत इमराती आकिर। चए थो हाणे ॻाल्हि आहे त मां पंहिंजे पोयां पंहिंजे माइटनि खां ख़ौफ़ आहे मूंखे, ऐं माना मूंखे औलाद कोन्हे, ऐं मुंहिंजी ज़ाल सुंढ आहे, माना ॿार ॾियण जी हुन में न हूंदी आहे। के औरतूं अहिड़ियूं थींदियूं आहिनि का बीमारीअ जे करे, पर चई वरी बि तोखे थो चवां हबली मिन लदुनक वलिया, मूंखे को न को वारिस ॾे। हाणे जेको झूर पोड़ो थी वियो आहे, हॾा ॻरी विया आहिनि, घर वारी सुंढ अथसि, तॾहिं बि थो चवेसि। माना ही असांखे सेखारे थो त जेकॾहिं तव्हां अलाह खां घुरो था पर हालात सम्झो था त आहिनि ई कोन जो इहो कमु थिए, वरी बि अलाह खां घुरो था, वॾी ॻाल्हि आहे, शाबाश। ऐं जेकॾहिं मूंखे औलाद थींदो यरसुनी, त इहो मुंहिंजो वारिस थिए, यर्स मिन आल याकूब, ऐं आल याकूब जो वारिस थींदो वजलू रबी रज़िया, ऐं अलाह साईं जेको ॾींहुं उन्हीअ सां बि तूं राज़ी रहो, माना सालिहो करो उनखे। ज़करिया अलैहिस्सलाम महराम में वेठो त फ़रिश्तो अचेसि थो, चएसि थो या ज़करिया इन्ना नुबशिरुक बिग़ुलामिन, त अलाह पाक फरमाए थो त असां तोखे हींअर ख़ुशख़बरी ॾियूं था पुट जी, इस्मू यहिया जो नालो रखंदे यहिया, लम नजल मिन क़बुल समिया, इहो नालो अॼु ताईं कंहिं इंसान खे न मिलियो आहे। हाणे त ज़ाहिर आहे खणी घुरियईं त सही, पर आख़िर वाइड़ो थी वियो, ते पार थींदो कीअं? चवे थो काल रबी अना यकून ली ग़ुलामुन, अलाह साईं चयईं त तो मूंखे यकीन आहे, पर इहो पुट जी सिचुएशन कीअं थींदी? कानत अमराती आख़िर, मुंहिंजी ज़ाल ॿार ॼण ई कान थी सघे, फ़क़त बलग़्तु मिन किब्र इतिया, ऐं आउं सफ़ा झूर पोड़ो थी आहे, मूं में शइ ई कान्हे का। काल कज़ालिक, चयईं त इहो ई थींदो, अलाह थो चए। काल रबक हू अलैहि हैनुन, इहा चए थो अलाह मुंहिंजे लाइ खसी शइ आहे। वक़्तु ख़लक़तुक मिन क़बुल वलम तक शइ, तोखे जो पैदा कयूं पहिरीं तूं हुएं छा? तुंहिंजो को निशान हो छा? तूं बि हिकिड़ी न थियण वारी शइ मां निकितो आहीं न माउ जे पेट मां। जीअं अलाह साईं मूंखे त ॾाढो यकीन आहे, पर हाणे दिलि खे थोरो सुकून ॾियण जे लाइ मां रुकेस थो कयां। कहिड़ी? काल रब जली आया, चई मिड़ई का न का थोरी अहिड़ी निशाईंदसि। काल आया तुक अलाह तू कल मन्ना सलास ॾियारिन सविया, चई तुंहिंजी निशानी इहा आहे त 3 ॾींहं तूं ज़बान तुंहिंजी आवाज़ ई कान कढी सघंदी। सुभान अल्लाह, साईं ज़बान बंदि थी वियसि। पोइ ख़रज अला कोई मिनल महराब, फ़ौरन ॿाहिरि निकितो माण्हुनि जे साम्हूं। फ़ओहा इलैहिम, त हथनि सां इशारा पियो करे चए वञो वञो वञो, अन सभ्यू बुकतूं अशिया, अलाह सुबुह शाम अलाह जी इबादत कयो, अलाह जी इबादत कयो, इशारनि में पियो चए। पोइ जॾहिं हिनखे पुटु ॼाओ यहया अलैहिस्सलाम, त उतां अलाह ॻाल्हि थो करे, या यहया जॾहिं वॾो थियो, ख़ुज़ुल किताब कुआ, हे तोखे जेको क़ुर ॾियूं था इन्हीअ जे लफ़्ज़ लफ़्ज़ ते क़ाइमु रहो ऐं चंबड़ी पओ ऐं इन्हीअ ते माण्हुनि खे पहुचाए। पोइ अलाह फरमाए थो त इहो हो वातई नाउल हुकुम सबिया, अञा नंढी उमिरि जो ई हो त असां हिनखे हिकमत ॾिनी, हुकुम ॾिनो यहया अलैहिस्सलाम खे। हनाननि में लदुन्ना व ज़कात, अलाह फरमाए थो खेसि असां पंहिंजे तरफ़ां शफ़ीक़ कयो ऐं सुठाई ॾिनोसीं। वकान तकिया, ऐं परहेज़गार हो। भरम बिल वालदई, माउ पीउ सां नेकी करण वारो। वलम यकुन जब्बारन असिया, ऐं हठीलो नाफ़रमान न हो। व सलामुन अलैहि यौम वुलिद, तंहिंजे कर जंहिं ॾींहुं ॼाओ आहे, जंहिं ॾींहुं मरंदो, व यौम युबस, या जंहिं ॾींहुं वरी उथंदो क़यामत जे ॾींहं ते, सलामुन उनजे मथां सलाम हुजे। हिते ई ॾिसनि था त दमश्क में इहा मस्जिद आहे जंहिंमें संदसि क़बर आहे यहया अलैहिस्सलाम जी। वज़कुर फिल किताब मरियम, हाणे बीबी मरियम जो किसो चए थो अलैहिस्सलातु सलाम हुजे जे मथां। इज़न तबज़त मिन अहलिया मकाननि शर्किया, सो पंहिंजे माइटनि खां टुटी ऐं ओभरंदे हिकिड़े पासे ते वञी वेही रही। वाक़स्त मिन दून में हिजाबनि, ऐं पोइ उते वेही इबादत कंदी पंहिंजे ओट में। फरसलना अलैहि हा रूहना तमसल लहा बशरन सविया, पोइ अलाह पर छो त अलाह साईं पहिरियों मलाइक हुन ॾे मोकिलियोसीं उते, पर हू शिकिल में इंसानु ठही वियो। त अचे मिलियुसि त उनखे ॾिसी चए थी कालत इन्नी औज़ बिरहमान मिन इन कुंत तकिया,
चए थी त मां तोखां अलाह जी रहमान जी जेको पनाह थी घुरां ऐं जेकॾहिं तूं परहेज़ कान्हे त परे थी औरत खां। त हुन चयोसि त न, काल इन मां अना रसूल रबिक, मां अलाह जो रसूल आहियां, पैगम्बर आहियां, पैगाम खणी आहियां। ले अहब लकी ग़ुलाम ज़किया, तोखे हिकिड़ो पुटु थींदो नेक। त चएसि थी छा थो चईं? कारत अना यकूली ग़ुलामुनि, मूंखे पुटु किथां ॼमंदो? वलम यमससनी बशरुनि वलम अकु बगिया, न मुंहिंजो को मुड़ुसु आहे, न मूंखे छुयो आहे, न को वरी मां बदकार आहियां जो सम्झी थो त मां बदकार न आहियां। त हुन चयोसि काल कज़ालिक, मलाइक चयो त थियणो आहे। काल रबु की हूअ अलई हीन, अलाह चए थो त इहो मूं सां आसान कमु आहे। ऐं उहो जेको ॼमंदो ल न जहलो आयतन लिनास व रहमतन मिना, त उनखे पंहिंजे तरफ़ां माण्हुनि जे लाइ मां निशानी कंदुसि ऐं ॿाझ जो वसीलो कंदुसि। वकान अमरू मक़ज़िया, इहो कमु थियणो आहे बीबी मरियम, ऐं थियो। फहमलत हू, यकदमि पेट थी पियसि। फन त बज़त बि मकाननि कसिया, ऐं उन सां पर भरी अलॻि थी वई। अजा हल मखाद, ऐं जॾहिं उन्हनि खे सूर थियण लॻा त खजीअ जे थोड़ वटि वञी वेठी। चवले काल या लईतनी मितु क़बिल हाज़ा, ऐं तकलीफ़ जो थियसि। ऐं ॿियो त हिकिड़ो ॿारु बग़ैर मुड़ुस जे मर्द जे पैदा पियो थो थिए, हिनखे ज़माने खे फेस करिणो आहे। वरी जो शुरू थियुसि त चए थी जेकर हिन खां अॻु मरी वञा हा ऐं असुलु विसरी वियल हुजां हा त चङो हो। पर नादाह में तहतिहा, पोइ खेसि अलाह जे फ़रिश्ते आवाज़ु ॾिनो, अलाह तहज़नी, चईंसि जेको ॾुख न कर, कद जल रबु की तहत सरिया, तुंहिंजे लाइ अलाह हेठां पाणीअ जो तलाउ पैदा कयो आहे। हुज़ी इलेक बि जज़िल नख़लत, हे खजीअ जे थुड़ खे रुगो हथु हणी पाण ॾे धूण, तुसाकित अलेक रुतबन जनिया, त खारकूं ताज़ियूं किरंदियूं। हाणे ॾिसो न, नौजवान छोकिरी आहे, उनखे पेट आहे, हींअर ॿारु ॼमण वारो, सूर शुरू थी आहे अथसि, खाधो कोन अथसि, ऐं फ़रिश्तो चए थो त खजीअ जो वणु बीठो आहे लोॾीसि। औरत लोॾे सघे थी। इहो आहे त अलाह ताला हिन दुनिया में चए थो सबबु इख़्तियार कयो, पोइ खणी ज़रड़ो सबबु इख़्तियार कयो त अलाह उन सां पहाड़ जहिड़ो तव्हांखे कमु ॾेई फ़ाइदो ॾेई सघे थो। त इख़्तियार करिणो आहे। हे जेको माना को न को पंहिंजो वसीलो इख़्तियार कयो, माना को न को सबबु कयो, छोलनि जो थाल खणो ऐं कमु कोॾर हलायो, कुझु न कुझु कयो त अलाह उन जे परदे में तव्हांखे रिज़ुक ॾिए। फ़कुली वशरबी वकुरी ऐना, पोइ खा पी ऐं नेण ठार। इमा तरियन मिनल बशर अहदन, ऐं जेकॾहिं को ॿार ॼमण खां पोइ माण्हू तूं ॾिसी, फ़कूली, त उन चीज़ इनी नज़र तुल रहमान सौमा फलन उकलिमन योम इंसिया, चए उनखे चीज़ बाबा मां अलाह सां रोज़ो रखियो आहे ऐं मां अॼु सॼो ॾींहुं कंहिंसां ॻाल्हाईंदसि कान। आतत बि क़ौम हा, खणी आई पंहिंजे ॿार खे पंहिंजे कबीले में। तहमिल हू कालिया मरियम लक जीत शयन फरिया, चए मरियम हे त तूं बुछड़ो कमु करे आई आहीं। या उख़्त हारून, ए हारून जी भेण, मां कान अबू की, त तुंहिंजो पीउ बुछड़ो मुड़ुसु कोन हो, न को वमा कानत उम की बगिया, न को तुंहिंजी माउ बदकारी, तो इहो कीअं कमु कयो आहे। अशारत इलाही, माना हिन ॿार सां ॻाल्हायो, चवनि सां कालू कई फ नुकलिम मन कान फिल महसबिया, चई ॿार जेको अञा हाणे ॼाओ आयो कीअं ॻाल्हाईंदो। त वाक़ई हुन ॿार ॻाल्हाइणु शुरू कयो। सुभान अल्लाह, काल इनी अब्दुल्लाह, चई मां आहियां अलाह जो ॿानो। आतानी अल किताब, मूंखे बि हिन किताब जो ॾिनो अथसि। वजालनी नबिया, ऐं मूंखे पैगम्बर करे मोकिलियो अथसि। वजालनी मुबारकन ऐनमा कुन, ऐं जिथे मां हूंदुसि उते बरकत वारो कंदो। व औसानी बि सलात व ज़कात, ऐं मूंखे निमाज़ ऐं ज़कात ॾियण जो हुकुम कयो अथसि। मां दुम तो हैया, जेसि ताईं मां जहिड़ो आहियां। ॿियो बरन बि वालिदती, ऐं मां पंहिंजी माउ पीउ जो चङाई कंदड़ आहियां। वलम यजली जब्बारन शकिया, मूंखे हठीरो ऐं बद वक़्तु न कयो अथसि।
सलामुन अलैय योम वुलिद, तंहिंजे करे जंहिं ॾींहुं ॼाओ आहियां ऐं जंहिं ॾींहुं मरंदुसि, जंहिं ॾींहुं जेरो थी उथंदुसि, तंहिं ॾींहुं मूं ते सलाम आहे। अलाह थो चए ज़ालिक ईसा बिन मरियम, इहो किसो आहे हज़रत ईसा अलैहिस्सलाम बीबी मरियम जो पुटु, कौल अल हक़, इहो सचो किसो आहे, अल्लज़ीन फ़ी यमतरून, जंहिंमें माण्हू शक कनि था। अलाह ताला खां मां दुआ थो घुरां त अलाह पाक असांखे सम्झ था फ़रमाए, जेको असां सम्झो आहे। अलाह ताला हे सॼो क़ुर असांखे सम्झाइण लाइ थो ॾिए ऐं एॾो हिन में असांखे इल्मु मिले थो त जीअं असां हिन खे सम्झी पंहिंजी ज़िंदगी इन मुताबिक़ गुज़ारियूं। इंशाअल्लाह वरी सुभाणे मुलाक़ात थींदी। सुभान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून, वसलाम अलल मुरसलीन, वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।